दोस्तों जीएस सिंधी ॿोली असां पंहिंजे हिन स्ट्रीम सां गॾु वरी हाज़िर आहियूं। अॼोकी स्ट्रीम जो मौज़ू आहे सिंधी अफ़साने में जदीद लाड़ा या जदीद सिंधी अफ़सानवी लाड़ा। उन हवाले सां असां जेको आहे सो मैडम ज़ुबैदा मैतलो जो किताबु आहे यारम प्यारम, उन ते उन जो ही ॿियो हिसो असां करे रहिया आहियूं, लाइव आहियूं तव्हां सां। गुज़िरियल असां वधीक ॿियनि कहाणियुनि ते जेके रहिजी वियूं उन्हनि ते डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। उन हवाले सां असां सां गॾु हिन किताब जो लेखक मैडम ज़ुबैदा मैतलो साहिबा गॾु आहिनि। मैडम अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो मैडम? वालेकुम सलाम। तव्हां कीअं आहियो कलीम? ठीकु आहियो? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे मुंहिंजे किताब खे एतिरी अहमियत ॾिनी आहे जो ही ॿियो हिसो तव्हां ॾियो था। तव्हांजी वॾी महिरबानी। जी, तव्हांजो किताबु बाक़ाइदा उन में जेके कहाणियूं आहिनि उहे डिस्कस करण जहिड़ियूं आहिनि, वरी वरी डिस्कस करण जहिड़ियूं कहाणियूं आहिनि। ऐं असां सां गॾु दोस्तो सिंधी ॿोली जी ख़ूबसूरत लेखिका ऐं एजुकेशनिस्ट मैडम वहीदा महेसर साहिबा बि गॾु आहिनि। उहे अॼु असां सां हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदियूं। उन खां अलावा जेको आहे सो असां सां गॾु सिंधी ॿोली जा बहितरीनु नक़ाद ऐं अंग्रेज़ी शोबे जा प्रोफेसर डॉक्टर मुबारक लाशारी साहब बि गॾु आहिनि। मैडम वहीदा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो मैडम? मैडम वहीदा तव्हांखे आवाज़ अचे पियो? हाँ बिल्कुल आवाज अचे पियो। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जी वेलकम मैडम। थैंक यू, महिरबानी। असां ॿिन्ही अॼु हिकु बताइनि। अच्छा दोस्तों असां सां गॾु डॉक्टर मुबारक लाशारी साहब सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद ऐं इंग्लिश डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध जा प्रोफेसर गॾु आहिनि। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? वालेकुम सलाम, सभिनी खे सलाम। मैडम ज़ुबैदा मैतलो, मैडम वहीदा मैसर, सभिनी खे सलाम। ख़ुशि आहियो? तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां बि ठीकु आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी ठीकु महिरबानी, तव्हां अॼु बि प्रोग्राम ज्वाइन कयो। हालांकि रमज़ान जो महीनो आहे, सभु बिज़ी हूंदा, पर तव्हांजी वॾी महिरबानी। आई एम सो बिज़ी हैप्पी। कोन आहियूं न मैडम, बिज़ी कोन, टाइम जो मसलो आहे, लाइट जो आहे, शेड्यूल जो अचण वञण जो, ॿियो को मसलो जी कोन। जी जी। अच्छा दोस्तों, हाणे असां हिन स्ट्रीम जो बाक़ाइदा आगाज़ करे रहिया आहियूं। असीं लाइव आहियूं पंहिंजे फेसबुक पेज ते बि ऐं यूट्यूब चैनल ते बि लाइव आहियूं। महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलिजो। अच्छा, असां जेको आहे सो मैडम लास्ट टाइम डॉक्टर मुबारक साहब जी ॻाल्हि विच में रहिजी वई। असां चाहींदासीं त डॉक्टर साहब उतां ई कंटिन्यू करे जितां ॻाल्हि रहिजी वई। अच्छा मैडम तव्हांजे माइक में थोरो वॉइस पियो अचे, जेकॾहिं कुझु घड़ियुनि लाइ माइक म्यूट कंदव त उहो असांखे क्लियर अची वेंदो। जी डॉक्टर साहब। जी कलीम साहब महिरबानी। लास्ट टाइम पाण मैडम जी हिकिड़ी ॾाढी सुठी कहाणी आहे, हू सुपिनो हो, उन ते ॻाल्हि पे कईसीं। असां वटि पार्टीशन जे हवाले सां काफ़ी अदब जेको लिखी चुको आहे, कहाणियूं, फिक्शन, शाइरी वग़ैरह थी चुकी आहे ऐं काफ़ी सुठो मवादु हुन ते अची चुको आहे। पर मां सम्झां थो जंहिं गहराई में ऐं जंहिं अंदाज़ सां जेको हू सुपिनो हो कहाणी पार्टीशन वारे माहौल खे खणी अचे थी कहाणी, त उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं हुन सां गॾोगॾु असां ॿ टे ॿिनि क़िस्मनि जूं बि शयूं आहिनि जेके असां महसूसु कयूं था, जीअं मज़हबी इंता परस्ती आहे, या जीअं माण्हुनि जी हिकिड़ी तंग नज़री आहे, या जीअं ॿाहिरियां हिकिड़े क़िस्म जेके माण्हू आया आहिनि जिन अची करे सिंध जे माहौल खे ख़राबु कयो आहे, उन्हनि सभिनी जूं झलकियूं असां महसूसु कयूं था। पर उन्हनि सां गॾोगॾु जेका पार्टीशन में असांखे जेको नुक़सानु थियो आहे, उन नुक़सान जे अज़ाले तौर ते असां ॾिसी सघूं था उहो अज़ालो थी कोन थो सघे। असां 76 ईयर असांजे पाकिस्तान ठहण खां पोइ थिया आहिनि ऐं अदब काफ़ी तरक़ी बि करे चुको आहे, पर असां अञा ताईं उहे माण्हू जेके माण्हू पाकिस्तान जी पार्टीशन खां पहिरें सिंध जा हिते ख़मीर हुआ, सिंध जा माण्हू हुआ जेके सिंध जे लाइ सचो पचो सोचनि पिया ऐं ख़ालिसतन बग़ैर कंहिं आइडियोलॉजी जे सिंध जे लाइ कमु कनि पिया, उन्हनि माण्हुनि जो नुक़सानु ऐं उन अदब ऐं इल्म जो नुक़सानु ऐं उहा हिकिड़ी सोच जेका हिकिड़ी विजन हुई उन्हनि माण्हुनि वटि, उहा असांखां जेका विञाइजी वई आहे। अॼु ताईं 76 सालनि खां पोइ बि असां हासिलु कोन करे सघिया आहियूं। इहा हिकिड़ी कहाणी आहे मिठी महानता ऐं उनजी माउ आहे निमी यानी नेमत राहूजा जी। उनमें मिठी महानता हिकिड़ी छोकिरी हूंदी आहे जेका सिंधियाणी हूंदी आहे, उन्हनि जी माउ जेका निमी हूंदी आहे नेमत,
राहूजा उहा बि सिंधियाणी हूंदी आहे। पार्टीशन जे वक़्तु हिकिड़े तमामु वॾे कर्ब में गुज़री करे नेमत राहूजा जेको गुज़रे थी ऐं उनजी जेका माउ मरी थी वञे, उनजो पीउ जेको आहे उहो कंहिं दाई जे हवाले करे नेमत खे उहो ॿाहिरि हलियो थो वञे, कोलंबो वञे थो, बल्कि उहो सिंध परस्त हूंदो आहे। हिकिड़ो पम्फलेट लिखे थो सिंध जे लाइ ऐं पार्टीशन जे मसइलनि ते, त उन पम्फलेट में जे रिएक्शन में हिकिड़ी बाहि थी भड़के, जंहिंजे करे हुनखे मुल्क छॾिणो थो पए ऐं हिकिड़ी राहूजा फैमिली आहे उनजे हवाले नेमत करे उहो हलियो थो वञे ऐं काफ़ी अरसे खां पोइ उहा छोकिरी जेका आहे उहा नेमत राहूजा वरी शादी करे ॿाहिरि मुल्क वञे थी। उते वञी करे उहा पंहिंजी धीउ जेका उनजी थींदी आहे मिठा, उहो पंहिंजी माउ जो नालो हुन ते रखे थी। मिठा ग्रेटनेस वॾो ते स्कूलनि में जिते पढ़े थी पई त उन्हनि में हिकिड़े क़िस्म जी पोटेंशियल हूंदी आहे, हिकिड़े क़िस्म जी सस्पेंस हूंदो आहे, हिकिड़े क़िस्म जी सिंध जी ख़मीर ऐं सिंध जो टैलेंट उनमें मौजूदु हूंदो आहे। उहा टैलेंट जंहिं महिल उते शो करे थी त तव्हांजा जेके टीचर्स आहिनि सभिनी सब्जेक्टनि जा उहे ॾाढा हैरान थी वेंदा आहिनि। पोइ उनखे हिकिड़ो टाइटल ॾींदा आहिनि, उनखे सिंधी में ट्रांसलेट करे महानता सॾे थी, मिठा महानता या मिठी महानता या मिठण सॾे थी पंहिंजी माउ जे हवाले सां। उन छोकिरी जी हिकिड़ी कहाणी आहे, उहा कहाणी पहिरियों त छोकिरी जी जेके अचीवमेंट्स आहिनि, उनजी पढ़ाई आहे, उनजी इंस्पायरेशन आहे, उनजी इंस्पायरेशन आहे, उहो किथे किथे पढ़े थी। मिसाल तौर घोड़नि जी तालीम हासिलु करे थी ऐं मिसाल तौर तारीख़ ऐं आर्ट जे हवाले सां करे थी। आर्कियोलॉजी के जेके साइट्स आहिनि उन्हनि में ॾाढो दिलचस्पु वठे थी। दुनिया जी सियाहत जे हवाले सां ॾाढो मुतासिर थिए थी ऐं दुनिया जी शयूं अजीब ग़रीब क़िस्म जे आर्टिस्टिक शयूं ॾिसी अची करे माउ सां डिस्कस करे थी। ऐं उनजी माउ बि ॾाढी हिकिड़ी नफ़ीस हूंदी आहे, उहा कॾहिं बि पंहिंजी धीअ ते का शइ इम्पोज़ कोन कंदी आहे ऐं ख़ामोशी सां ॿुधंदी आहे। हुनखे जॾहिं हिकिड़ी जर्मन कंपनी में जॉब थींदी आहे, मिठा महानता खे त उहो जॉब करे जंहिं महिल वेंदी आहे कंहिं ॿाहिरि मुल्क, माउ सां कचहरी करे वेंदी आहे, वापसि ईंदी आहे त वरी माउ सां उहा हाल अहिवाल उरींदी आहे सॼो कुझु। ऐं आहिस्ते आहिस्ते उन छोकिरी जी परवरिश थिए थी पई। उहा नंढड़ी जेका परवरिश करे पोइ आहिस्ते आहिस्ते संजीदगी जी तरफ़ वञे थी पई ऐं वेंदे वेंदे पोइ हिकिड़े रमे ते उनखे महसूसु थिए थो पियो त मूंखे पंहिंजी माज़ी खे ॼाणण जे हवाले सां या सिंध ॼाणण जे हवाले सां, असलियत जी ॼाणण जे हवाले सां तजसुस पैदा थिए थो। पोइ उनखे हिकिड़ी डायरी ऐं हिकिड़ो जर्नल हथ अचे थो पियो, जेको उनजे यानी माउ जे पीउ जो जेको हूंदो आहे, सुशांत आहूजा जी हिकिड़ी डायरी हूंदी आहे। उन डायरी में सॼो हाल अहिवाल लिखियलु हूंदो आहे। सिंध जी पार्टीशन थिए थी पई ऐं पार्टीशन खां पहिरें जेको हिकिड़ो माहौल जुड़े थो पियो, उन माहौल जे हवाले सां, सिंध जी पार्टीशन जे हवाले सां जेके दर्दनाक अज़ियतनाक जेके लम्हा हूंदा आहिनि, उहे लम्हा क़ैद थियल हूंदा आहिनि। उन्हनि खे हू पढ़े थी ऐं पढ़ण खां पोइ वरी माउ खां पुछे थी ऐं माउ बि हिकिड़े क़िस्म जो वॾो हिकिड़ो दर्द जो खज़ानो, दर्द जो हिकिड़ो ज़ख़ीरो समायो नेमत राहूजा वेठी हूंदी आहे। उहा चाहींदी आहे त मां जेकॾहिं ॿुधाईंदुसि ज़बरदस्ती त इहा हिकिड़ी अननेचुरल शइ हूंदी। जॾहिं हू मिठा माइनि था पाण हिकिड़ी घुर करे ऐं पंहिंजे दिलि में उन वटि हिकिड़े क़िस्म जो तजसुस या ख़्वाहिश पैदा थिए त पोइ मां उनखे उहा कहाणी ॿुधायां। पोइ हू सुशांत आहूजा जी कहाणी यानी पंहिंजे नाना जी कहाणी पढ़े थी पई, पंहिंजे ख़ानदान जी कहाणी पढ़े थी पई। पार्टीशन जे वक़्तु जेको उन सां थियो आहे, बल्कि उन सां न मां चवां सॼी सिंध सां जेको थियो आहे, सॼी सिंध जा माण्हू जिन तकलीफ़ुनि में अज़ाब में जेके गुज़रिया आहिनि विरहाङे वारे वक़्तु आहे, उन खां पोइ जॾहिं उनजी लॾ पलाण थी आहे, उहो हिकु ॾाढो अज़ियतनाक हिकिड़ो लम्हो हुयो। ऐं उन अज़ियतनाक लम्हे खे ज़ुबैदा में एतिरो अहिड़े ज़बरदस्त नमूने सां डिपिक्ट कयो आहे जो माण्हू आहिस्ता आहिस्ता इहो सॼो तव्हां आब ज़मज़म वांगुरु कतरो कतरो करे उनखे पियो था ऐं उनखे अंदरि पंहिंजे जज़ब कंदा था वञो ऐं तव्हांखे पोइ सॼी वार्ता जेका आहे उहा विरहाङे वारी खुले थी पई ऐं माण्हू महसूसु करे थो पियो त विरहाङो हाणे थिए पियो, असां उन दर्द मां गुज़रूं पिया, उन इंतिहा पसंदी मां गुज़रूं पिया, उन ज़ुल्म मां गुज़रूं पिया। ऐं उन खां पोइ जंहिं महिल कहाणी सॼी सम्झी वञे थी पई त पोइ ऑटोमेटिकली पढ़ंदड़ वटि हिकिड़ो तजसुस पैदा थिए थो पियो त इन जो क्लाइमेक्स छा आहे। आख़िर हू सॼो उहा कहाणी जेका नेमत आहे उहा ॿुधाए थी आराम सां, ऐं जॾहिं उहा छोकिरी पाण पढ़े थी डायरी खे, पोइ आख़िर हुनजी मंज़िल छा हुजणु खपे। डॉक्टर साहब हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजो, हिकिड़े थोरी अनाउंसमेंट। साईं असां सां डॉक्टर नवाब काका साहब गॾु आहिनि,
साईं सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जा प्रोफेसर आहिनि ऐं सिंधी अदब जे हवाले सां तमामु बहितरीनु लेखक ऐं नक़ाद आहिनि। साईं भलीकार सर। अच्छा, साईं जो वरी डिवाइस आउट थी वरी वियो। हा डिस्कनेक्ट थी वियो आहे, साईं सां लॻे थो को टेक्निकल प्रॉब्लम आहे। ऐं उन सां गॾु असांखे सनम जागीराणी बि जॉइन कयो। सनम बि असांजी सिंधी ॿोली तमामु सुठी नक़ाद आहे ऐं जेको आहे सो उहा सिंधी शोबे में एमफिल करे रही आहे। डॉक्टर साहब तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कजो। जी उन खां पोइ जेका कहाणी जी क्लाइमेक्स आहे, साईं डॉक्टर नवाब साहब सलाम। नवाब साहब तव्हां पंहिंजे माइक खे म्यूट कयो। जी सर। जी पोइ ॾिसो हिकिड़ो माहौल क्रिएट थियल आहे 60-70 पेजिस ते उन कहाणी में, त आख़िरकार नेमत राहुजा ऐं मिठा महानता उन्हनि जी मंज़िल छा आहे। जॾहिं त उहा सॼो पस मंज़र ऐं माहौल असांखे खणी थो अचे ऐं असांखे ॾेखारियो थो वञे त हीअ सॼी सिंध जी दर्द कहाणी आहे। सर डॉक्टर साहब हिकिड़ो मिंट मां तव्हांजी माइक म्यूट कयां थो। जी जी तव्हांजा थोरो डिस्टर्बेंस थी अचे डॉक्टर काका साहब, पोइ वरी तव्हांजी माइक मां खोलियां थो। जी डॉक्टर साहब। जी तव्हां इंतज़ामिया आहियो, एडमिनिस्ट्रेशन में चाबी तव्हां वटि आहे, तव्हां सभिनी खे म्यूट कयो ऐं जी जी जंहिंखे जी ॻाल्हाइण मूं ॾियो उन जो खोले छॾियो, उहो अञा वधीक जी बहितर जी रहंदो। छो जो हिकिड़ा हा माण्हू हुन यूज़ न हूंदा आहिनि हा टेक्नोलॉजिकल डिवाइसिस में, थोरो उनजो मां शिकार उहो थी वेंदा पावर ई यूज़ कयो आहे सर, उहा चाबी हई आहे। आहिनि। तव्हां जी 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 कंटिन्यू कयो। पावर अख्तियार वरी तव्हांखे बि अख्तियार चाबी यूज़ लॻंदी 2 मिंटनि में। कयो। ठीकु आहे। त उन खां पोइ जंहिं महिल इहो सुपिनो हो, उते हिकिड़ो सुवालु उथे थो। माण्हू कहाणी जे टाइटल खे पढ़ी करे त सुपिनो केरु हुयो, उहो सुशांत आहूजा या उनजी बि हिकिड़ी मदर हुई सरस्वती बाई, उहा ॾीआ ॿारींदी हुई ऐं गलियूं रोशन कंदी, घर रोशन कंदी, पासा रोशन कंदी। त उहा चवंदी हुई त मर्द त वरी बि अची वञी सघनि था, उन्हनि वटि माचिस हूंदी आहे, ॿियो कुझु हूंदो आहे, पर जेके औरतूं गुज़रनि थियूं, जेके न्याणियूं गुज़रनि थियूं, उन्हनि वटि का शइ न हूंदी आहे। उनजे करे हू ॾीआ ॿारींदी आहे ऐं माण्हुनि जो ख़ैरु घुरंदी हुई, सिंध जो ख़ैरु घुरंदी हुई। पोइ हिकिड़ो सुवालु उभिरे थो त हू सुपिनो केरु हुयो। पोइ वरी सॼी कहाणी खे ऑटोमेटिकली माण्हू पढ़ंदड़ महसूसु करे थो। पहिरें लॻे थो त सुशांत आहूजा हिकिड़ो सुपिनो हो, पोइ लॻे थो पियो त न उन सुशांत आहूजा जो बि हिकिड़ो सुपिनो हो ऐं असांजो हिकिड़ो सुपिनो सिंध हुई ऐं उहो सिंध आहे अच्छा डॉक्टर साहब, ऐं उहो हिकिड़ो सॼी क्वेश्चन सिंध जे आहे लाइ। इन विच में जेको जी आहे सो इन कहाणी इहा मूंखे जेको मूं जॾहिं पढ़ी पए त इहो मूंखे लॻो पियो त कंहिं सिंध जे हिकिड़े ख़ासि किरदार जे पस मंज़र में लिखियलु आहे। हिकिड़ो त इहा फीलिंग अचे थी ऐं ॿी इहा त इन जो रीडर ते इम्पैक्ट केतिरो आहे इन कहाणी जो। छो जो जेॾी महिल मूं इहा कहाणी पढ़ी पए त मुंहिंजो इम्पैक्ट जेको लेवल हो उहो एतिरो माना मां कनेक्ट न पिए थी सघियसि कहाणी सां। तव्हां ॿुधायो त तव्हां एज़ अ रीडर ऐं एज़ अ क्रिटिक जॾहिं पढ़ियो पियो त इन कहाणी जो केतिरो इम्पैक्ट रहियो तव्हां ते ऐं ॿियनि रीडर्स ते केतिरो इम्पैक्ट हूंदो हिन कहाणी जो। किरदार जे हवाले सां त लक्ष्मण कोमल या कीरत बाबाणी या कुझु जेके इंडिया जा सुठा राइटर रहिया आहिनि, उन्हनि जी जेकॾहिं असां डायरी पढ़ूं था पिया त उन्हनि वटि अहिड़े क़िस्म जा ख़्याल हुया सिंध जे हवाले सां। त सिंध कीअं हुजणु खपे, या गोबिंद माली आहे, अहिड़े क़िस्म जा कुझु किरदार हुया जंहिं सां कुझु काफ़ी शयूं जेके लिंक करे सघिजनि थियूं ऐं उन हवाले सां थी सघे पियो त उनजा हुया। अशू खे न थी सघे थो विसारियो सर। नारायण श्याम, हा हशू सॉरी, हा हशू केवल रमन ख़ासि उहो हुयो, हशू हा विसरणु न खपे। माना काफ़ी शयूं एक्चुअली उन्हनि सां जॾहिं मिलनि मूं थियूं पढ़ी पियो त महसूसु थिए मूंखे पियो। हशू यादि आयो। जी 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 मूंखे बि पहिरें ॿ हशू ऐं जेको आहे लक्ष्मण कोमल इहे ई आया, पर घटि सभ खां वधीक हशू यादि आयो पए। इन सॼी कहाणी पढ़ण खां पोइ बाक़ी जेसिताईं रीडर जी ॻाल्हि आहे त रीडर जेकॾहिं संजीदा रीडर आहे ऐं इन नाविल खे जेकॾहिं संजीदगी सां कहाणी खे बल्कि नॉवलेट आहे, इन कहाणी खे संजीदगी सां पढ़े थो त हू ऑटोमेटिकली इनखे जज़्ब करे थो, महसूसु करे थो त इन कहाणी में सिंध जो दर्द आहे, सिंध जो विरांङो आहे, सिंध जी जेका पुठिते पियल हिम्मत सूरत हाल आहे ऐं उनजा सबब कहिड़ा आहिनि, उहो सभिनी शयुनि खे महसूसु करे थो पियो। हुन सां गॾोगॾु इहो बि महसूसु करे थो पियो त सिंध जी मिटी में का बि कमी कोताही कोन्हे का,
बल्कि असांजूं हालतूं आहिनि जेको सिंध खे पुठिते रखी वेठियूं आहिनि। सिंध में टैलेंट आहे, सिंध में सलाहियत आहे, सिंध में अहिड़े क़िस्म जा विजनरी माण्हू मौजूदु आहिनि ऐं विजन आहे असां वटि सिंधियुनि वटि जेके उनखे मथे खणी था वञनि। जेकॾहिं असां पंहिंजी मखसूस आइडियोलॉजिकल जेके फितरत आहे या जेके असांजी आसपास जो माहौल ठहियल आहे उन खां ॿाहिरि निकिरी करे सिंधियत जे हवाले सां सोचूं त मां सम्झां थो त उन कहाणी खे उहो रीडर महसूसु करे सघे थो ऐं उनमें हिकिड़े क़िस्म जो जज़्बो महसूसु करे थो पियो त असां नंढिड़ियूं नंढिड़ियूं ॻाल्हियुनि खे छॾे करे वॾा मक़सद कीअं खणी सघूं था। वॾनि मक़सदनि खणण जे लाइ असांखे कहिड़ियूं कुर्बानियूं ॾियणियूं पवनि थियूं ऐं असांखे पंहिंजे माज़ी खे गॾु कीअं खणी हलणो पए थो ऐं सिंध सां मोहबत कीअं करणु खपे ऐं हिकिड़ो आदर्शी सिंधी माण्हू कहिड़ो हुजणु खपे। इहे सभु शयूं महसूसु थी सघनि थियूं ऐं थियनि थियूं इहे कहाणी पढ़ण सां, जेको दिलि सां हिनखे संजीदगी सां कहाणी पढ़े थो। जी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हांजो इनिशियल कमेंट वरी तव्हां ॾे अचूं था। असां सां गॾु मैडम वहीदा मयसर साहिबा आहिनि। असां पहिरीं उन्हनि खां पुछंदासीं इन्हनि कहाणियुनि जे हवाले सां। उन्हनि लाज़मी ॻाल्हि मैडम जूं कहाणियूं पढ़ियूं आहिनि ऐं जेके बि कहाणियूं उन्हनि सिलेक्ट कयूं आहिनि या जिन बि कहाणियुनि ते ॻाल्हाइणु चाहिनि थियूं, प्लीज़ तव्हां इनिशियल कमेंट्स ॾिजो। जी मैडम। महिरबानी कलीम। कहाणियूं त हिक खां हिकु आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे यारम प्यारम में हिकु त टाइटल एॾो ज़बरदस्त आहे जो पहिरियां अगरि तव्हां लिटरेचर जा एॾा फॉन्ड न आहियो, तव्हां इंक्लाइन न बि आहियो, साइंस जे फील्ड जा आहियो या ॿियो को प्रोफेशन किर्त आहे, पर यारम प्यारम जो टाइटल अहिड़ो आहे जो ॾिसी ताईं दिलि चवंदी त पढ़िजे त आख़िर हिन में आहे छा। सची ॻाल्हि इहा आहे त मूं बि जेको महसूसु कयो त मूंखे पढ़णु खपे इहो किताबु एज़ अ रीडर, ऑफकोर्स आई एम नॉट राइटर, त यारम प्यारम जे करे आयो। सो यारम प्यारम कहाणी त मूं पढ़ी, इलाही डिघी आहे, तक़रीबन 82-86 पेजिस ते मुश्तमिल आहे। सो कहाणी त न, पर इहो पूरो हिकिड़ो नॉवलेट टाइप शइ आहे। ॿी कहाणी जेका लेट इट गो ऐं ईगो शीगो। लेट इट गो ऐं ईगो शीगो इन करे घणियूं पटा आहिनि जो इन ॿिन्ही कहाणियुनि में जेको महवर आहे उहे औरतूं आहिनि। पहिरियां जेकर असां लेट इट गो ते ॻाल्हायूं, जंहिंमें ॿिनि सहेलियुनि जी ॻाल्हि हले थी फरखंदा राॼड़ ऐं शहरबानू दरावड़। मूंखे हैरत थी राइटर ते, वधीक त मां उन्हनि लिटरेट माण्हुनि वांगुरु नथी ॻाल्हाए सघां जीअं ॿिया आहिनि, छो जो उन्हनि जो शोबो ई लिटरेचर आहे, पर मां एज़ अ रीडर ॻाल्हाईंदसि त मुंहिंजूं कचायूं पकायूं उमेद थी रखां त तव्हां दिलि में न कंदव ऐं दरगुज़र बि कंदो, इन बावजूदि मूंखे स्पेस ॾींदो ॻाल्हाइण जो। जी जी मैडम, बिल्कुलु तव्हां पंहिंजो पॉइंट। ईअं ॾिसां कहाणी त हिकिड़ी ॿिनि सहेलियुनि जी आहे, ॿिनि संगतियाणियुनि जी आहे, ॿिनि दोस्तनि जी आहे, ॿिन्ही जो मुख़्तलिफ़ बैकग्राउंड आहे, पर राइटर जंहिं नमूने ॿिन्ही किरदारनि खे पंहिंजे अखरनि सां, पंहिंजे जुमलनि सां लिखियो आहे त मां त हैरान आहियां। मुंहिंजे साम्हूं ॼणो बीठियूं आहिनि। हाणे शेरी जेकी आहे, शहरबानू शेरी, उनखे छो था चवनि, उन अखियुनि जो रंग, उन वारनि जो रंग, उन्हनि जी बीहक, बुत जी क़द, हर शइ डिफाइन थियल आहे, ॼण त अॻियां उहो नक्शो तव्हांजे अॻियां अची थो वञे। उहो जेको किरदारु आहे, तव्हां उन किरदार खे अखियुनि सां ॾिसो था, लेकिन पढ़ो था पिया, पर किरदारु तव्हां ॾिसो था पिया। हुन खां पोइ जेकी ॿी शइ, मां कहाणी ते अचां थी, लेकिन सोचां थी त राइटर वटि एॾा त इमोशन्स आहिनि, राइटर वटि एॾो त भंडार आहे लफ़्ज़नि जो। कई लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके मूं सम्झो त सदियुनि खां पोइ, सालनि खां पोइ हिन किताब में पढ़िया। कहकाव, हाणे असां ॻाल्हाईंदा ई न आहियूं, या तेतर, जेतर, असां आम ॿोली में नथा ॻाल्हायूं। इहे लफ़्ज़ हिते पढ़िया, मूंखे ॾाढो हिकिड़ो ॼण सुकून जीअं मिलंदो आहे, लॻे पियो त मुंहिंजी का ॿोली आहे जेका विञायल हुई मूंखां, मां हाणे उन वेझो थी आहियां, मां हुन सां कनेक्ट थियां थी पई। कहाणी ते जेसि ताईं मां अचां त कहाणी उत्साहींदड़ आहे, डिघी आहे ज़रूरु, उन में ॿ जेके किरदार आहिनि, हालांकि हिकिड़ी दोस्त जेकी आहे उहा मेडिकल में वञे थी, डॉक्टर थिए थी, पर असांजो समाज जेको पिदरशाही समाज आहे, जंहिंखे बि अधी हिकिड़ो नालो ॾिनो आहे पिए तो साइड, मतिलबु फादर जे पासे ॾांहुं, अलाए एग्ज़ैक्ट मां चई सघियसि अलाए न, त उहो समाज बि क्लियरली डिफाइन करे थी राइटर। उन खां पोइ वरी जेको शेरी जो पंहिंजो पैशन आहे, जेका हूअ पंहिंजे दिलि सां उन शइ खे एक्सरसाइज़ थी करे, यानी उहो आर्ट्स जी तरफ़ वञे थी, ह्यूमैनिटेरियन वारे पासे वञे थी, उतां वञी वरी पंहिंजो छा चइबो आहे हिनखे सिंधीअ में, मूंखे एक्ज़ैक्टली चवणु कोन थो अचे, छो जो असांजी सिंधी एॾी सुठी न आहे, पर अधी लंडन में रही करे वेदो सिंधी जमालिया न इक़्तिसादियात
इक़्तिसादियात, 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 अच्छा। इक़्तिसादियात। जी जी, ऐं जॾहिं इकोनॉमिक्स। चेंज थी करे सब्जेक्ट, हा त सिंधी हिन अति मोस्टली राइटर जेको आहे उहो हुन में सिंधी एॾी त भरी आहे, उहे अखर जेके असां खां विसरी विया आहिनि, जेके असांखे अगरि हूअं केरु ॿुधाए त शायदि सम्झ में ई न अचनि, पर हुन पूरे जोड़ जक सां हुन सिंधीअ खे असांखे जेको आहे असांजे कननि ताईं, असांजे अखियुनि ताईं, रीडिंग ताईं पहुचायो आहे। त उहा ॾेखारींदा त ॿुधाए थी राइटर त कीअं उहा छोकिरी वरी पंहिंजे हिन आर्ट्स वारे बैकग्राउंड खां इक़्तिसादियात में वञे थी, ऐं कीअं उहो प्रूव करे थी पंहिंजे प्रिंसिपल जे अॻियां, बोर्ड जे अॻियां, त छो हूअ इहो सब्जेक्ट खणी सघे थी। इवन हुन में शुमारियात यानी स्टेटिस्टिक्स बि आहे, इहे सभु शयूं। ख़ैर, जंहिं शइ मूंखे घणो उत्साह आयो उहो इहो त हिकिड़ी मज़बूत औरत इन में उभरी अचे थी, जेकी दरावड़ छोकिरी आहे, शेरी शहरबानू, जंहिंजी शादी नाकाम थिए थी त उनखे पकड़े कोन थी वेहे, उहो चए थी लेट इट गो। उन खां पोइ ज़िंदगी ते बीह नथी रहे। हिकिड़ो ॿियो जुमिलो जेको ॾाढो ज़बरदस्त आहे हिन कहाणी में, जेको ॿई सहेलियूं अक्सर जॾहिं पंहिंजे कॉलेज लाइफ में आहिनि या स्कूल में, छो जो ॿिन्ही खे शौक़ु हूंदो आहे डाइजेस्ट पढ़ण जो, ऐं प्रेम कहाणियूं, प्यार वारियूं कहाणियूं ॾाढो पढ़ंदियूं आहिनि, वरी हिक ॿिए सां अची डिस्कस कंदियूं आहिनि। जीअं हिकिड़ो ॿारो तण हूंदो आहे, उहो पूरी मंज़रकशी इन कहाणी में थियल आहे। त चवंदी आहे त जोड़े आसमानों में बनते सितारे ज़मीन पे टूटते, त हुननि जो ॼण इहो इस्तारो हूंदो आहे। जॾहिं सुबुह जो मिलंदियूं आहिनि, ॼण के हिकिड़ो सलाम हूंदो आहे हुननि जो, त मिलंदियूं आहिनि त इहो चवंदियूं आहिनि, हिकिड़ो चवंदी आहे जुमिलो, वरी ॿी हुनखे ॿियो जुमिलो चवंदी आहे, ऐं पोइ वरी उहो खिलंदियूं आहिनि, टहक ॾींदियूं आहिनि, पंहिंजे किर्त सां लॻंदियूं। उन खां पोइ जेका शइ ॾेखारी वञे थी त बाद में ॿिन्ही जे राहूं अलॻि थींदियूं आहिनि, छो जो ॿिन्ही जी फील्ड अलॻि आहे। फरखंदा डॉक्टर थी वञे थी, उनखे पोइ ख़बर कोन थी पवे। बहरहाल शेरी वारो जेको सिलसिलो हले थो, उहा कीअं महिनत करे थी, कीअं उनखे ॾुखियायूं फेस करणियूं पवनि थियूं, ऐं उन खां पोइ जेकी असल शइ आहे, जेके हिन में जुमिला आहिनि हिन कहाणी अंदरि नौजवाननि जे लाइ, जेके सिख्या जा मर्कज़, जेके सिख्या सथ, या वरी पहिरियां सावण सथ जो नालो जेको सावण सिख्या सथ, मूंखे लॻो त हिते त मुंहिंजो किथे को रोल आहे, किथे न किथे वहीदा महेसर बीठी आहे। छाजे लाइ त इहा जेका शइ तव्हां हिन में ॿुधाइण जी कोशिशि कई आहे, उहा सिर्फ़ु उन टाइम जी न जॾहिं तव्हांजे ज़हन में इहा कहाणी हुई राइटर जे, पर हाणे बि ओतिरी ज़रूरी आहे त स्कूल में ईंदड़ शागिर्दनि खे, शागिर्दियाणियुनि खे अदर देन द ट्रेडिशनल जेको हुननि जो सिलेबस आहे, उन खां पोइ ॿियो छा कराइणु खपे, जंहिंमें सभु शयूं, म्यूज़िक बि आहे, आर्ट बि आहे, ॿिया हुनरी क्लासिस बि आहिनि। ऐं उन खां पोइ बाद में जॾहिं हुनजी मुलाक़ात फरखंदा सां थिए थी, ख़बर पवे थी त फरखंदा उहो सुठे हालनि में न आहे, छो जो जंहिं माण्हू सां जेको हुन माइट आहे, हुन सां शादी थिए थी त उनखे सुखियो नथो रखे। पोइ ॿिन्ही जी ॻाल्हि ॿोल हले थी, ऐं बाद में जेको जुमिलो हिनखे ॿुधणो पवे थो, जेको स्टार्ट जी कहाणी बल्कि ईअं आहे त असांखे मुड़ुसु हलाइण न आया, जंहिं ते शेरी फरखंदा खे बार बार इहो सम्झाइण जी कोशिशि करे थी त इहो ज़रूरी न आहे त असांजो इहो कमु हुजे, छो जो हलाइबो कंहिं शइ खे आहे, कंहिं ऑब्जेक्ट खे आहे। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो असांखे इन्हनि खे बि हलाइणो पवे, या मुड़ुसु पालण न आया त पालबो त कंहिं जानवर खे आहे। बहरहाल इन क़िस्म जी शयूं। ऐं हर कहाणी ॾिठो वञे त एतिरी आहे। उन खां पोइ एंड में जेको आहे कमिश्नर ॾांहुं हिनखे लेटर अचे थो, हिनखे फरखंदा खे, त पोएं पासे जो खॾ जे पोएं पासे जेको मैदान आहे, एतिरा एकड़ उहो असां तव्हांखे अलॉट कयूं था, उते तव्हां पंहिंजो सिख्या सथ ठाहियो, ऐं सभु शयूं मानो पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवा दवा आहे। ऐं जेके हिन मसइला मसाइल पंहिंजी लाइफ में ॾिठा शेरी, उन्हनि खे लेट इट गो कई। उत्साह भरी कहाणी आहे, पर कहाणी एतिरी कोन्हे। उन अंदरि जेके डायलॉग्स जेको पाण सां ॻाल्हाईंदी रहे थी थ्रू आउट दी कहाणी, मूंखे त ईअं पियो लॻे त राइटर जेको आहे हिकु हिकु सेकेंड जेको साह किरदारु खणे थो, ऐं उन वक़्तु छा थो सोचे, जॾहिं का शइ खाए थी त छा थी सोचे, कंहिंखे ॾिसे थी त छा थी सोचे, कंहिंसां मिले थी त छा थी सोचे। छो जो ईअं ई आहे। अॼु जॾहिं मां वयसि पे के हिकिड़े इफ़्तार डिनर में, त गाॾी में इहा ई सोच कई पे त मिसाल त मां हाणे चुप करे वेठी आहियां त मां चुप त न आहियां, मुंहिंजे अंदर में कई ॻाल्हियूं आहिनि, कई सोचियूं आहिनि। राइटर इहे सभु सोचियूं विधियूं आहिनि। जेकर तव्हां सिर्फ़ु कहाणी ॾिसो त कहाणी त इते आहे, ॿ सहेलियूं आहिनि, ॿिन्ही जा मुख़्तलिफ़ फील्ड्स अॻिते हली कॉलेज खां पोइ थियनि थियूं, थोरी घणी कहिड़ी खे थिए थी, बाद में एडजस्ट करे थी वञे, पोइ बिज़ी थी वञे, मुख़्तलिफ़ हुनखे टीचर्स मिलनि थियूं, सुठियूं प्रिंसिपल्स मिलनि थियूं, उहो बि ॿुधायो वियो आहे त तंहिं ज़माने में केतिरी कमिटमेंट हुई टीचर्स जी। उहो आइडियल जेको माहौल ॾेखारियो वियो आहे कॉलेज जो, जंहिंमें टीचर्स
केतिरो टाइम सां अचनि थियूं, असेंबली थिए थी, उनजो जेको पहनावो या जेको उनजी अपीयरेंस आहे, स्मार्ट सी साड़ी, नंढड़ी हील, ऐं हर कंहिंखे ब्लैक गाउन पातल आहे, ऐं पंहिंजे पंहिंजे कम सां ॾाढियूं कमिटेड आहिनि, ऐं उन ई हंधि जिते हो रहनि थियूं उनजी हिकिड़ी बिल्कुलु सिंप्लिसिटी सां, सादगी सां उनजी रहाइश आहे, पर पंहिंजी कमिटमेंट जेकी टुवर्ड्स एजुकेशन आहे उहो कीअं निभाइनि थियूं। मतिलबु लॻे थो त इहा की ॿी दुनिया जी पिया था हिन ज़माने में असां ॻाल्हि कयूं। त राइटर इन शइ ते बि रीडर जो ध्यानु छिकायो आहे त कीअं कॉलेज खे हुअणु खपे। पोइ शायदि राइटर इहा शइ ॾिठी आहे पंहिंजे ज़माने में, ईअं हुयो पंहिंजे ज़माने में जो उन्हनि इन शइ खे कलम बंदि कयो आहे। पर जेका शइ मां वरी थी चवणु चाहियां लेट इट गो में, तो जेको लतीफ़ एहसासात आहिनि, जेके जज़्बात आहिनि, जेको ॿिन्ही सहेलियुनि जे जेके बिल्कुलु जोभन जे ॾींहंनि वारा आहिनि, उहे जेके कलम बंदि थियल आहिनि, उहा जेकी ज़बान इस्तेमालु थियल आहे, जेका ॿोली इस्तेमालु थियल आहे, तमामु सुठी ॿोली इस्तेमालु थियल आहे। उन जे लाइ त अलॻि ई हिकिड़ी कहाणी हुअणु खपे जेके सिर्फ़ु इमोशन्स हुजनि। कहाणी त एतिरी आहे, ॿ सहेलियुनि उन्हनि जी डिफरेंट लाइफ जी स्ट्रगल आहे, उनखां पोइ हिकिड़ी जेकी आहे लेट इट गो करे थी वञे, उन्हनि इशूज़ खे जेके असांजे समाज जा इशूज़ आहिनि उनखे अॻियां आणणु नथी ॾे, ऐं पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवाना करणु थी चाहे। वरी ॿी कहाणी, अच्छा इजाज़त आहे ॻाल्हाइण जे बारे में अचां? मैडम इनिशियल पोइ साईं नवाब काका साहब खां ऐं सनम खां कमेंट्स वठूं, पोइ वरी तव्हां ॾे अचूं था। तव्हां ॿी कहाणी ते वरी त इहा उत्साह वारी कहाणी आहे मुंहिंजे हिसाब सां। जी जी इन में इनखे पढ़ी तव्हां डिप्रेशन न थींदो। चैलेंजिस पंहिंजी जाइ ते उन जेके असां औरतुनि जूं हिन समाज में, थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में, टी दुनिया में जेके असांजा मसइला आहिनि, उन बावजूदि उत्साह वारी कहाणी आहे। उन में सभु लवाज़मात आहिनि, सभु लतीफ़ जज़्बाब आहिनि, त चैलेंजिस बि आहिनि, त अॻियां जेको आहे मंज़िल बि आहे। थैंक यू। जी थैंक यू मैडम। तव्हां ॾे वरी अचूं था। असां हींअर हलूं था सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत नक़ाद, लेखक ऐं सिंधी शोबे सिंध यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर नवाब काका साहब ॾे। सर अस्सलाम वालेकुम। सर, ही कहाणियूं तव्हां पढ़ियूं आहिनि ऐं हिननि मां अवल त इहो ॿुधाइजो तव्हां कहिड़ियूं कहाणियूं चूंड कयूं आहिनि ऐं उन्हनि ते तव्हां पंहिंजे इनिशियल राय ॾिजो असांखे। जी सर। काका साहब। तव्हांजी तमामु घणी महिरबानी, मैडम जी महिरबानी। जी जी अचे पियो आवाज़ भाउ? जी जी अचे थो कलीम भाउ, आवाज़ जी अचे जी थो? जी 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 हा बिल्कुलु सर। सभ खां पहिरीं त तव्हां सभिनी दोस्तनि जूं तमामु घणियूं महिरबानियूं, ऐं ख़ासि तौर ते मैडम ज़ुबैदा जी तमामु घणी महिरबानी, जंहिं पंहिंजो किताबु ॾियारे मोकिलियो। ऐं यकीन कयो मूं मैडम खे तमामु घणी मुबारक हुजनि, जंहिं जेको एॾो सुठो लिखियो आहे। ऐं हूअं त मूं ॿ टे कहाणियूं मैडम जूं पढ़ियूं, तवालत जे करे सभु कोन पढ़ी सघियुसि, पर सभु कहाणियूं पढ़ण जहिड़ियूं आहिनि। त हाणे ई जंहिं ते मैडम वेही था ॻाल्हायो, उहा बि शानदार कहाणी आहे। ख़ासि तौर ते ॾिसिजे त पोस्ट मॉडर्निज़म जी जेका सूरत हाल आहे, त उहे लका या उहा सूरत बि हिकिड़ी समाज जी इन कहाणी में जंहिं ते मैडम हाणे ॻाल्हायो उन में मौजूदु आहे। त असांजो समाज वञे केॾांहुं पियो? जेके बज़ाहिर ॾिसण में तमामु वॾा जेको आहिनि ईगो शीगो, ख़ासि करे कहाणी जे हवाले सां, त उन में बि उहे जेके दानश्वर जिन खे असां समाज में रहबर अॻुवान करे सभु उन जे पोयां हलूं था, उन्हनि जो असुलु छा आहे? ऐं इहो ई सबबु आहे जो हेतिरा दानश्वर कंदड़ या जेके मौजूदु आहिनि, असांजो समाज त उते ई बीठो आहे। पर मजमूई तौर ते आउं सभिनी मैडम जे कहाणियुनि ते ज़रूरु जेको पंहिंजो हिकिड़ो आर्टिकल लिखंदुसि, ऐं मूं सभिनी ते नोटिंग कई आहे। पर अॼु जेका मूं कहाणी चूंडी आहे उहा आहे ढगो पेर पेरां। उन ते आउं पंहिंजी राय ॾींदुसि। त हिन कहाणी में बुनियादी तौर ते जेको ढगो पेर पेरां में सिंबोलिज़म या जेको आहे सो अलामत निगारी जो जेको आहे सो इस्तेमालु कयो वियो आहे। ऐं उहा अलामत निगारी ॿिनि सूरतुनि में असां ॾिठो आहे त लेखकनि इस्तेमालु कई आहे। हिकिड़ो त हालतूं, जॾहिं हालतूं अहिड़ियूं हुजनि जंहिंमें लेखक सिधो सूं कंहिं किरदार ते न लिखी सघे ऐं उन जा के अणवणंदड़ नतीजनि जी का उमेदु हुजे। ऐं ॿियो इहो आहे त ॿियो सबबु इहो हूंदो आहे त किरदार खे पंहिंजे असुल खां वधीक वज़नाइतो करे पेश कजे। उनजे लाइ अहिड़ी अलामत चूंडिजे जो हू जेका असुलु हुनजो रूप आहे उन खां वधीक हू जेको असर वारो थी बीहे। ऐं अलामत निगारी जो असां ॾिसूं था त जेको ख़ासि तौर ते ईसब जूं आखाणियूं, किताबु जेको ईसब जो आहे, उन में बि जानवरनि पखियुनि जे ज़रिए जेके मुख़्तलिफ़ समाजी जेको किरदार आहिनि उन्हनि ते नुक्तचीनी बि कई वई आहे। उन्हनि में चङायूं
बुरायूं जेके मौजूदु आहिनि त उन्हनि किरदारनि जे ज़रिए ज़ाहिर कयूं आहिनि। ऐं इहे सभु इन ई मक़सद सां जेको आहे सो हुन में जानवरनि जी चूंड कई आहे, पखियुनि जी, ॿीटनि जी, जो समाज एॾो सगारो हो जो हुनखे उहो सच उन्हनि जे ज़ाहिरी किरदार जे ज़रिए सां न पियो चई सघियो। त मैडम जी हीअ कहाणी जेका ढगो पेर पेरां आहे, हिकिड़ी सभ खां पहिरियों जेका सभिनी कहाणियुनि में मजमूई तौर ते मूंखे ॻाल्हि नज़र आई त उहा आहे मैडम जी शानदार ॿोली। ऐं उन खां पोइ हुनजो एतिरो परे रही पंहिंजे देश वतन खां दूर रही बि जेको मुशाहिदा थी सघे शयुनि खे हुन एतिरो वेझो ॾिठो आहे, एतिरो गहराई सां ॾिठो आहे जो मूंखे महसूसु थियो त हीअ जेका तवालत आहे उनजो सबबु इहो आहे त मैडम शयुनि खे तमामु घणो गहराई सां ऊन्हाई सां ॾिठो आहे ऐं उन्हनि खे परूड़ियो आहे, परखियो आहे। ऐं पोइ उहा साॻी कैफ़ियत जंहिं जंहिं हिन में गहराई में मैडम पाण वई आहे त हूअ उहा शइ पढ़ंदड़ ताईं पहुचाइणु पई चाहे। पर जेको आहे सो तवालत में पोइ वरी हिकिड़ी शइ ॿी बि अची थी वञे त माण्हू जेको आहे सो वर्जा उन में करे थो, या हालतूं या कहाणी ॼण हिकिड़े हंधि बीही थी रहे, ॼण ॼमी बर्फ़ थी वञे, अॻिते वधे ई कान थी। पर हिते जेको आहे सो पोइ बि मैडम जी शानदार जेका दिलचस्प ॿोली आहे या मौज़ूअनि जी जेका चूंड आहे उहा जेका आहे सा पढ़ण ते मजबूर करे थी, या पढ़ंदड़ जो जेको तसलसुल आहे उनखे अॻिते वधाए थी इहा शइ। त हीअ जेको आहे सो ढगो पेर पेरा में हिकिड़ो काछेलो बिजार जे नाले सां जेको हिकिड़ो नंढिड़ो गाबड़ो ॼमे थो पंहिंजे माउ खे, ऐं असां सभिनी खे ख़बर आहे त नंढिड़ो जेको गाबड़ो ॼमंदो आहे, मेंह जो हुजे, ॿकरीअ जो हुजे, उहो ॾाढो वणंदड़ हूंदो आहे। उन जी जेका नफ़ीस जेका मथां चमड़ी आहे, पशम जहिड़ा वार आहिनि, माउ हुनखे कीअं जेको आहे सो मोहबत ॾिए थी, चटे थी प्यार मंझां। ऐं ख़ासि करे वरी उहे अहिड़े घर में पैदा थिए जिते उन सां मोहबत कंदड़ माण्हू हुजनि, उनजा जेके भाॻिया या मालवंद माण्हू आहिनि। त हिते ही जेको नंढिड़ो गाबड़ो ॼमे थो त उन घर में बि अहिड़ा ई माण्हू आहिनि, ख़ासि करे मेहदी शाह। त उनजी जेका आहे सा उहो उनजो तमामु घणो ख़्यालु रखे थो, उन घर में वॾो थिए थो। ऐं सॼो जेको असांजी सोसाइटी सॼी मैडम हिन में खणी आई आहे। ॻोठ ॿाहिराड़ियूं जागीरदार या पीराणू जेको सैदनि जा जेके घर आहिनि, मिल्कियत आहे उन्हनि जा जेके झेड़ा थियनि था, सॼो हिन जेका आहे सा हालांकि हिन में मेहदी शाह जो बि हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु ॾेखारियल आहे। ऐं इहो तयन घटि में घटि आऊं त कोन करे सघियुसि हिन में निगेटिव जेके हिननि ॿिनि किरदारनि मां त को बि कोन्हे। ढगो जेको सो जंहिं तरीक़े सां पंहिंजे मालिक सां हले थो आख़िर ताईं निभाए थो, या मेहदी शाह निगेटिव किरदार जेके आहिनि, मेहदी शाह जा जेके भाइर आहिनि मिल्कियत तां जेको पंहिंजे माउ जेका हुनजे नाले करे थी, उहा बि जेका आहे सा फॿाए था वञनि ऐं पंहिंजे नाले कराए हुनखे बेदख़ल कनि था। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जंहिं सोसाइटीअ में हिन वक़्तु असां रहूं पिया, जेकी कुझु असांजे साम्हूं थिए पियो, उन में वाक़ई बि जेको आहे सो मैडम जी हीअ जेका ॻाल्हि हिन में हुन कई आहे त जानवर बि असां ते चथर कनि था, जानवर बि असां ते सोचे हैरान थियनि था त कहिड़ा माण्हू आहिनि। असां पाण बि जेको जंहिं समाज में रहूं था ॾिसूं पिया त छा ही असां अशरफ आहियूं, जेको असांखे अशरफ मख़लूक़ात जो लक़ब ॾिनो हुयो। ॻोठ ॾिसो, शहर ॾिसो, ॿाहिराड़ियूं ॾिसो, रिश्तनि में हिक ॿिए जा रवैया ॾिसो, ऐं इहे सभु शयूं मैडम कहाणी में खणी आई आहे, जेका न्याय ते हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे। हिनखे असां पोस्ट मॉडर्निज़म जेके लका आहिनि उन में बि ॾसी सघूं था। असां वटि जेको आहे सो दौर में सभु कुझु ॾेख असां सभु खोखला आहियूं। असांजे शहरनि जी तरक़ी जीअं मैडम हिन में ॾेखारियो आहे, गंद जा ढेर ॿार जेके उते खाइनि पिया, या जेको आहे सो उहो बि कहिड़नि जेको आहे सो शयुनि मां जेके उन खाधे जूं शयूं तयारु थियनि थियूं, पोइ बीमारियुनि में वरिता पिया निस्पतालूं भरियूं पियूं आहिनि। ऐं जेको गंद किचिरो आम तौर ते मौजूदु आहे, या जेके जानवर शहरनि में रहनि था, उन्हनि जा जेको आहे सो मालिक वेठा आहिनि सॼो ॾींहुं हिते हुते वेठा ख़बरूं कनि, ऐं गंद किचिरो वेठा सॼो ॾींहुं खाइनि। ॿिए पासे कुझु न कुझु ॿाहिराड़ीअ ख़ूबसूरत आहे ऐं उनजो हुस्न आहे, उहे जेको हुते माण्हू रहनि था या अच्छा जी डॉक्टर साहब। सा ख़ूबसूरती जी इहे जी सभु शयूं मौजूदु आहिनि, पर उते ही हिकिड़ो छा आहे मार पीट
काबे मञा जेको आहे सो मुकमल जेको ढॻो या दान थिए थो उहो मुख़्तलिफ़ जेके डोड़ूं आहिनि जिन में सदाईं पहिरियों नंबर अचे थो खटे थो ऐं मालिक जे इज़त जो सबबु उनजे खे क़ाबिल फ़ख्रु बणाए थो पंहिंजे समाज में। हाणे हिते ॾिसो त हिकिड़ो जानवर उनखे प्यार ॾियूं उहो ज़िंदगी में निभाए थो, उन वटि उहा भरपूर उहा गर्मजोशी उहा मोट आहे, पर उहे भाउर जेके माउ हिक ॿिए सां गॾु ॼणिया निपाया ॾुख में सुख में वॾा थिया गॾु ऐं उहे न सिर्फ़ु उन पंहिंजे माउ जो चयो या नाफ़रमानी कनि था पर रत जे रिश्तनि खे बि उहा मोट नथा ॾियनि बल्कि अज़ियत ॾियनि था, तकलीफ़ ॾियनि था। ऐं मैडम हिन में जेको आहे सो तमामु घणो असांजे समाज जे हर पासे खे हर तस्वीर खे खणी आई आहे। असांजे जेको आहे सो असां चऊं था असांजे ज़वाल जा जेके सबब आहिनि उन्हनि खे मैडम पेश कयो आहे। ऐं जेकॾहिं ॾिसिजे त उहे जेके असां वटि इलेक्शन जेका थिए थी उन में जेको वोट जो इस्तेमालु थिए थो उन में जेके सियासतदाननि जा रिवायती नारा उहे हणनि था या जेको पंहिंजूं ॻाल्हियूं या मनसूबा तकरीरुनि में सिर्फ़ु पेश कंदा आहिनि ऐं वरी उहे असांखे ख़बर बि आहे त इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि पर उहे जेको आहे सो वरी बि असां वटि अचनि था ऐं वरी बि साॻी तरह सां उन्हनि खे माण्हू वोट ॾियनि था खटे ऐवाननि में अचण खां पोइ वरी अलाए कहिड़नि ॿिरनि में गुम थी था वञनि माण्हू साॻिया बुखिया ॾुखिया उहे रोडनि रस्तनि जा जेके भॻल टुटल रोड रस्ता आहिनि त उहे उते पिया आहिनि। त इहे सभु शयूं हिकिड़ो जानवर जेको मैडम जो हिकिड़ो आउं सम्झां थो हिकिड़ो तख़यल आहे जंहिंजे लाइ उहे शायदि को अहिड़ो विचोले या हेठि विचोले तबिके जो को मज़लूम किरदारु इंसान जो बि चूंडे सघी पए पर जेका असांजी समाजी सूरत हाल आहे त हुनखे उनजे लाइ हिकिड़ो जानवर हिकिड़ो ढॻो वधीक मौज़ून लॻो। उनजा सबब बि आउं सम्झां थो त वाज़िया आहिनि त बनिस्बत जानवरनि अञा पाण खे तब्दील न आहे कयो, उन में मुनाफ़िक़त न आहे, उन्हनि में कूड़ न आहे, हू जीअं फितरत जे तरफ़ां पैदा थिया आहिनि अज़ल खां जीअं शुरूआत खां उहे ई पंहिंजो किरदारु निभाईंदा पिया अचनि। शायदि इहो ई सबबु आहे त मैडम खे जेको आहे सो हिकिड़े जानवर जी चूंड करणी पई, उहा जेका हिकिड़े कंहिं दानश्वर जो हिकिड़े कंहिं ॾाहे जो हिकिड़े कंहिं समाज जे मुख़लिस माण्हूअ जो किरदारु हुजणु घुरिजे। ऐं ॿ टे पासा आहिनि हिन किरदार जा मेहदी शाह जंहिंसां उहो निभाए थो ढॻो। हिकिड़ो त हुनजो शुरूआती ज़िंदगीअ जेको माउ सां गॾु ॾाढो ख़ुशहाल जो सुठो वक़्तु गुज़रे थो, जानवरनि खे बि खाधो पीतो ख़ूब मिले थो ऐं वरी जेको आहे सो हुन किरदार जा जेके मुख़्तलिफ़ मरहला अचनि था, इलेक्शन थिए थी, इलेक्शन में न चाहींदे बि जेको आहे सो वोट उन पीर सैद खे या उन जमालीअ खे ॾिए थो त जेको आहे सो उहो खटण खां पोइ ॿाहिरि हुन सां हिन जा जेके वॾा भाउर आहिनि उहे उन सां शामिलु थी हिनखे पंहिंजे मिल्कियत जेका माउ हिनखे लिखी ॾिनी उन मां बेदख़ल कनि था ऐं टियों जेको रुख़ हिनजे ज़िंदगीअ जो ज़ाहिर थिए थो उहो ॾाढो ॾुखाईंदड़ आहे त उहो मजबूर थी हुनखे सिर्फ़ु शहर में हिकिड़ो घाणो मिले थो त उते पोइ ढॻो जेको आहे सो उहो हुन सां निभाए थो, बावजूदि हिनजे त उहा उनजे लाइ उहो घाणी में वहणु तमामु घणो अज़ियतनाक आहे, तमामु घणो तकलीफ़ ॾींदड़ आहे जो खुली फिज़ा में सदाईं हुन हिकिड़ो त डोड़ूं जेके आहिनि उहे पुॼायूं आहिनि, मेल खटिया आहिनि, इनाम खटिया आहिनि ऐं उनजी जेका चमड़ी आहे या उनजो जेका सींगार आहिनि सदाईं उन में रहियो आहे। ऐं ॿियो जेको आहे सो जेका हर हुन हलाया आहिनि उहे बि ॾाढे खुलियल फितरती फिज़ा में ऐं पर टियों ई जेको आहे सो जंहिंमें उहो हलण ई नथो चाहे। हाणे हिते इहो बि मूंखे त महसूसु थियो त इहो घाणो ॼण त असांजो सॼो समाज आहे जंहिंमें असांजो जेको आहे सो मजबूर बेवस लाचार जेको तबिको आहे उहो न चाहींदे पोइ जेको पीसजे पियो पोइ कंहिंजे करे कंहिं मालिक जे करे या जंहिंजो ज़ेर दस्त आहे उन जे करे त छाकाणि लेखक त अलाए ख़बर न आहे उनजे ज़हन में लिखण वक़्तु कहिड़ो बि जेको आहे सो जज़्बो मक़सदु या सोच तसवुरु थी सघे थो पर पढ़ंदड़ उन मां सभु तसवुर कढी सघे थो त हीअ त असांखे पंहिंजो सॼो समाज बि हिकिड़ो ईअं घाणो थिए थो जंहिंमें असांजे ॼण त अखियुनि ते खोपा चढ़ियल आहिनि ऐं उते न चाहींदे बि हलूं था पर हिते मैडम इहो ॾेखारियो आहे त घटि में घटि हुन घाणी में हलंदड़ हीउ जेको ढॻो आहे उहो चाहे थो त मालिक मूंसां ॻाल्हाए पंहिंजो दर्द मूंखे ॿुधाए ऐं मूं वटि जेके ख़्याल तसवुर आहिनि तब्दीलीअ जे लाइ हिननि हालतुनि मां निकिरण जे लाइ उहे बि ॿुधे त जीअं असां जेको आहे सो हिननि हालतुनि मां निजात हासिलु कयूं ऐं जेको अहिड़ी तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं जो हिन समाज खे मुंहुं ॾेई सघूं इज़त भरे मक़ाम वारी ज़िंदगी हुजे जेका यकीननि जेका आहे हर फ़र्द जो हिन कहाणी जे किरदारु मेहदी शाह सां गॾु ॿियनि बि समाज जे
बाज़मीर, बाउसूल या सुजाग बाशूर फ़र्दनि जो यकीनन इहो ई ख़्वाबु आहे। त हिन में बि जेको आहे सो इहो ॾेखारियल आहे ढगनि जा जेके। हाणे मूंखे त इहा बि हैरत थिए थी त मैडम हिकिड़ी जेका आहे सा ख़ातून आहे हिकिड़ी एॾो परे रहे थी, हू एतिरा जेके ढगनि जा मेल मुक़ाबला थियनि था उन्हनि जो बि एॾो जेको आहे सो हुनजो मुशाहिदो आहे जो उहे सभु माहौल एॾी ख़ूबसूरत मंज़र निगारी आहे जो हुते माण्हू पाण ॼण त सॼा मंज़र अखियुनि सां ॾिसे पियो। ऐं जानवरनि में मोहबत जो जेको जज़्बो आहे ख़ासि करे हिन बिजर या बिजार जेको आहे हुन सां गॾु बि हुनजी जेका ढगी आहे शंगूरी, उहा बि हुन सां नंढी थी हुते वॾी थिए थी, हुनजो पाण में पाॿो प्यार गुफ़्तगू ऐं इंसानी समाज में जेकी कुझु थिए पियो उनखे जेको अखियुनि सां ॾिसनि पिया, उन ते बि उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा तनक़ीदी राया बि आहिनि। ऐं उन ते हू सोचीनि बि था त ही छा ही माण्हू आहिनि, छा हिननि जी जेका आहे सा सोच आहे। ऐं ॿियो इहो आहे त जेको आहे सो तवालत ऐं किरदार निगारी जो हिकिड़ो असूल बि हूंदो आहे त माण्हू लेखक जेको किरदारनि खे जेका जो उन्हनि जो जेको वहिंवार या हालत आहे उन में उन्हनि खे आज़ादु छॾिजे, पाण उन में दस्त अंदाज़ी न करे पंहिंजा जेको आहे सो नज़रिया सोच या तवील मुकालमा जॾहिं उन्हनि ते जेको आहे सो हणजनि था त पोइ किरदार लेखक जी सोच जो बोझ खणी बि हलनि था। त हिते कुझु मूंखे ईअं महसूसु थियो त जेको आहे सो उन्हनि ते जेको हाणे ज़ाहिर आहे सोच त ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं ॿोली बि ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं अहसास जज़्बा मसइला फ़िक्र ॾाढो जानदार आहे। अहिड़ियूं हालतूं आहिनि जिन मां असां सभु गुज़रूं पिया, पर कहाणीअ में एॾी जेका आहे सा एतिरा उहे मुकालमा तवील आहिनि जो किथे किथे नज़र ते अचे थो त उहो ढगो बि गुम थी थो वञे ऐं मालिक मेहदी शाह बि गुम थी थो वञे। सिर्फ़ु जेको आहे सो लेखक आहे जेका पंहिंजो ख़्याल पंहिंजा तस्वर उहा बि जेका आहे सो ॿुधाए थी। ऐं हिन में नंढपण ऐं जेको आहे सो उन्हनि जो जोबन ऐं वरी जेका आहे सा आख़िर जेका जिते ज़िंदगीअ जी हिकिड़ी जेका आहे सा तमामु हिकिड़ो ॾुखियो उन्हनि जो दौरु अचे थो, उन ताईं हिक ॿिए सां निभाइनि था। त उहो ॿहिराड़ीअ जो समाज वरी जेको आहे सो शहरी समाज में जेकी कुझु जेको आहे सो थिए पियो उहो सॼो। ऐं इन अहिड़े हाल में बहरहाल इहो मैडम ॾेखारियो आहे त जज़्बो आहे, जेकॾहिं हालतुनि सां मुक़ाबले जो त माण्हू सभु कुझु करे थो ऐं जेकॾहिं माण्हू हालतुनि जे हथां शिकस्त खाई ऐं जेको डही पए थो त पोइ त ज़ाहिर आहे त इहे अहिड़ियूं कुवतूं त वाॻूं वारो वात फाड़े वेठियूं आहिनि। जीअं हिन हिकिड़े मुस्तबिद किरदार खे जेको जानवरनि सां बेपनाह मोहबत करे थो उनखे जेको आहे सो ईअं बेदख़ल करे कढियो वञे थो। ऐं हिन कहाणीअ में जानवरनि जा इंसानी रवैये खे बि ॾेखारियो वियो आहे। हिन मां इहा ख़बर पए थी त लेखक जे दिलि में बि हिकिड़ी इंतिहाई जेका आहे मासूम दिलि आहे जो असां हलाल सिंधी जानवरनि खे जेको कहंदा आहियूं त इहो नुक़्तो बि हिन में पेश कयल आहे त हलाल जानवरनि खे पंहिंजी तबई उमिरि पूरी करणु नथा ॾियूं। केॾो वॾो अलमियो आहे, शाहदार आहिनि, हू दुनिया खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसनि था। ऐं यकीननि त मैडम जी हिकिड़ी जेका आहे सा साइकोलॉजी तौरु जेको आहे सो जानवरनि खे जे हिन नफ़्सियात खे एॾो गहराई सां ॾिठो आहे त हू ॾुख ख़ुशी या जियापे जे लाइ बि हू जेको आहे सो चाहींदा त असां इन कात जे हेठां असांजो कंधु न अचे, असांखे पुठो न वञे, असांजे जेको रतु न वहायो वञे, असां तबई मौत मरूं। ऐं यकीन कयो ईअं असां बि बहिराड़ी जा माण्हू आहियूं, जानवर पखी वण असांजे आस पास रहनि था त जिन जानवरनि सां वेझड़ाई रहे थी, घर में को बकरी आहे, को हुनजो फरड़ो आहे, का मेंहिं आहे, त उन्हनि जूं अखियूं, उन्हनि जो निहारणु, उन्हनि जो जिस्म, उन्हनि मां जेकी असांखे खीरु मिले थो, खाधो खुराक मिले थो, त उहो एतिरो थिए थो त माण्हू सोचींदड़ त इहो सोचे बि नथो सघे त को हिननि ते काती वाहिजे, हिननि खे कोइजे, हिननि जो गोश्त खाइजे। ऐं इहा इंतिहा हिकिड़ी जेका आहे सा मासूम सोच आहे जंहिंजो असां त नालो ॾियूं था त बाबा हलाल आहिनि कोई खाइजनि, पर मैडम हिन जेको आहे सो जज़्बे खे पेश कयो आहे त हिननि खे पंहिंजी जेका आहे सो ज़िंदगीअ सां प्यारु आहे, इहे जीअणु चाहिनि था, पंहिंजो तबई मौत मरणु चाहिनि था। ऐं कोस घरनि में जेका हालत थिए थी ऐं अक्सर करे जेके जिन खे असां हलाल जानवर चऊं था त उहे जेको आहे सो तबई मौत नथा मरनि। ऐं अहिड़े तरीक़े सां तमामु घणियूं जेके से शयूं आहिनि जेके हिननि में समाज में जेको आहे सो मैडम चूंड कयूं आहिनि ऐं ॾेखारियो आहे त कीअं जेको आहे सो
पोइ हिननि वटि जमालियाती असबु आहे। दुख खे, ग़म खे, कावड़ खे, क्रोध खे ॾिसण जी बि हैसियत जेका आहे सा आहे। ऐं पर घणे भाङे जेको आहे सो अलामती किरदारु लॻे थो जंहिंजी नज़र घणी असांजे समाज ते आहे। हू पंहिंजे पाण जहिड़नि जानवरनि ते सोचे थो, पर जेको आहे सो घणो जेको आहे सो हुनजो फोकस समाज ते आहे, समाजी हालतुनि ते, समाज में रूमनुमा थींदड़ वाक्यनि ते। ऐं जेकॾहिं हुनखे प्यारु मिले थो, मोहबत मिले थी, त हू हुनजी मोट या हुनजी वफ़ा जेका आहे सा उहा बि उन ई तरीक़े सां हुन गरम जोशीअ सां ॾिए थो। ऐं इंसाननि में जेके वेछा आहिनि, जानवरनि में वेछा न आहिनि। हिकिड़ी जाइ ते लिखे थी त इंसाननि जे विच में वॾा वेछा आहिनि, माण्हू अलाए केतिरनि खाननि हिसनि ऐं नज़रियनि में विरहायल आहिनि। छो त हू सोचीनि कोन था, छो त हू जेको सोचीनि कोन था, के त हानिकार हद ताईं दर्जाबंदी जा शिकार ऐं गिरोहनि में विरहायल, के वरी वाइड़ा विलड़ा विखरियल ऐं राहनि में रुलियल। ख़ासि तौरु मूं गहराई सां इहो थिए महसूसु कयो त अक्सर माण्हू ख़तरनाक हद ताईं पलव ऐं पलांद जे नाले ते हिक ॿिए जूं ज़िंदगियूं रोड़े रहिया आहिनि, या वरी पापाइती ज़िंदगी जेका आहे, पापाइती ज़िंदगी अख़्तियार करे पंहिंजे मुंहुं फिटकार विझी अहसास जुर्म में पाण खे तबाह ऐं बर्बाद करे रहिया आहिनि, भयानक इल्ज़ाम लॻाए हिक ॿिए खे। हाणे इहे हिकिड़ो आउं सम्झां थो नफ़्सियात जो माहिर ई एतिरो डीप में माण्हू जेके जुर्म कनि था उहे बि कहिड़ी कैफ़ियत में रहनि था। इहे सभु कैफ़ियतूं जेके से हिकिड़े जानवर जे ज़रिए सां, हिकिड़े ढगे जे ज़रिए सां मैडम महसूसु करायूं आहिनि। माण्हुनि जे विच में सोचुनि जा, नज़रियनि जा, ख़्यालनि जा, तसवुरनि जा, या जेको आहे सो मिल्कियत जे करे, ज़ात पात जे करे तमामु घणा वेछा आहिनि। ॿिए पासे असां ॾिसूं था जीअं शाद शहरा वग़ैरह कई वतन पिर्त न छिननि पाण में, त माण्हुनि में त इहा शइ आहे कान। इहे वग़ैरह त ई जानवर ऐं पखी करे पाण में गॾिजी सॼी बि हलनि था। पर वरी बि जेको आहे सो अञा बि कुझु चङा माण्हू बि आहिनि, उन्हनि जे लाइ बि लिखे थी की माण्हू माण्हुपे भरिया सचा सादा ऐं बुर्जस्ता थियनि था, सभ सां चङाई कंदे पिया सराह थियनि, तिन मां मुंहिंजो मालिक महदी बि हिकु। मानाइते किरदार आदतुनि ऐं रवश खे परखींदे मां ॿियनि मंझां साॻियूं वस्मूं ॻोल्हणु लॻोसि, पर मूं अंदाज़ो लॻाए त सभु माण्हू हिक जहिड़ा नथा थियनि। त इहे सो जानवर समाज में जेका उथल पुथल आहे, जेका तब्दीली आहे, जेको समाज मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायल आहे, जेको घणे भाङे असां ॾिसूं था त तइमीर घटि आहे, तक़रीब घणी आहे। या जेको आहे सो उहा फ़र्द जी हुजे, समाज जी हुजे, पंहिंजे जेको आहे सो क़ौम जी हुजे, देश जी हुजे। ऐं हिन में त मैडम किथे किथे जेको आहे सो तारीख़ खे बि खणी आई आहे, इंसानी समाज जो नमून किथे आहे। मां ही तौर तक करे थी, तौर तक उन करे थी कई त मूं समाजनि जी तारीख़ में केतिरा ई ज़ालिम ॾिठा जिन वॾा ख़तरा खड़ा कया। मसलन हलाकू ख़ान, चंगेज़, हिटलर, स्टालिन जहिड़ा महाराजनि जिन में सिंध जी सभ्यता ऐं समर्थीअ खे गॾह चारींदड़नि जी सकाफ़त सॾींदड़ पनाहगीर जहिड़ा परमार रहबर थी गुज़रिया आहिनि। हाणे असांखे इहा ख़बर आहे त असां जिन खे हिते पनाहगीरनि खे ॾिनो वियो, जिन खे हिते असांजे माण्हुनि जीअ में जायूं ॾिनियूं, ऐं हिते रहण खां पोइ उन्हनि साधन माण्हुनि खे हुन जेको आहे हुननि जी सादगी, हुन जी मोहबत खे गॾह चारींदड़नि जी सकाफ़त सॼो त हिकिड़ी हिस्ट्री जेका आहे, हिकिड़ो असांजो जेको माज़ी आहे उनखे मैडम खणी आई आहे हिन में जेको पंहिंजी कहाणीअ में। ऐं इन में जेको आहे सो हिक ॿिए जी आहिनि, इन खां अलावा मुस्तबिद किरदार तमामु घटि आहिनि। ऐं जेको आहे सो उन हवाले सां मैडम हिन में तमामु घणियूं पंहिंजे जानवरनि जो कबीलो जेको ढगे वाबस्तो आहे, ढगे सां उन्हनि खे बि जेको आहे ॿाहिरि असांजे हुकूमती निज़ाम। जी 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 सर, तव्हांजी वॾी महिरबानी। इन कहाणी ते जेको आहे असां सोचियो पिए त कंहिं न कंहिंखे ॻाल्हाइणु घुरिजे, ऐं मुंहिंजी ऐं मैडम जी बि इहा ख़्वाहिश त इन कहाणी ते ॻाल्हाइजे। तव्हां एॾो तफ़सीली ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में इन कहाणी जो खोल कई आहे। ऐं इन में तव्हां कुझु शयूं जेके इशारतनि ॿुधायूं आहिनि उहे पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां आहिनि। ऐं इन में जेको मूंखे पोस्ट मॉडर्न एलिमेंट जेको सभिनी खां घणो नज़र आयो उहो डार्क ह्यूमर जो नज़र आयो। ऐं डॉक्टर साहब, इन हवाले सां असां तव्हांजे ॿिए राउंड में अचूं था। असां
सनम ॾे हलूं था हींअर, छो जो असांजो 50 मिंट थियण वारा आहिनि, पोइ वरी ॿिए राउंड में अची तव्हां खां इन हवाले सां सवाल कयूं था। त तव्हांजी महिरबानी थींदी सर, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, तव्हां तमामु तफ़सीली अंदाज़ में इन कहाणी ते ॻाल्हायो आहे, ऐं प्लीज़ असां सां गॾु रहो। असां ॿिए राउंड में वरी इन ई कहाणी जे हवाले सां तव्हां खां अॻियां सवाल पुछंदासीं। अच्छा, हिकिड़ो सवाल आहे, साईं जुमन अहमदाणी साहब असांजो कहाणीकार आहे, उहे चवनि था त जानवरनि जी नफ़्सियात बाबति आउं इख़्तिलाफ़ रखंदुसि, त इन ते बि पाण वरी नेक्स्ट जेको आहे असांजो राउंड उन में डिस्कस कयूं था। पहिरीं असां सनम ॾे हलूं था। सनम, तव्हांखे आवाज़ अचे पियो? कहिड़ा हाल आहिनि? माइक अनम्यूट कजो सनम। जी अदा कलीम, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी जी, तव्हांजो आवाज़ अचे पियो। ऐं सनम, ठीकु आहियो तव्हां? तबियत ठीकु आहे? जी ख़ैर ख़ैरियत, शुक्र अल्लाह जो। सभिनी खे सलाम। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त सर नवाब काका, असांजो उस्ताद, जेको मोहतरम जी उस्ताद जी शफ़ीक उस्ताद असांजे साम्हूं नज़र अचे पियो हिते, त मूंखे जी मतिलबु जी जी निहायत तमामु घणी ख़ुशी थी। हाणे उस्ताद जी जे साम्हूं ॻाल्हाइणु ॾुखियो हूंदो आहे, पर बहरहाल अॼु हाणे मसइलो इहो आहे त मैडम ज़ुबैदा मुंहिंजी उस्ताद आहे, पोइ बि मां ॻाल्हायां पियो, त हाणे ॿ शागिर्द आहिनि, ॿ उस्ताद आहिनि, तो हाणे तव्हां ॻाल्हाइणो त पवंदो न। जी जी सनम बिल्कुलु। हा, उस्ताद अच्छा, तव्हां अॼु जेको आहे सो छुआ कहाणी सिलेक्ट कई, जेको जी तव्हां जी मूंखे ॿुधायो? जी जी हा अदा, मां तव्हां छुआ कहाणी जेका आहे इत्तिफ़ाक़ सां सर ढगो पहिरां जेका कहाणी खई, उन खां बाद में हीअ कहाणी अचे थी तरतीबवार छुआ जी कहाणी। जी जी छो जो हा पहिरीं जी जेको जी असांजो प्रोग्राम थियो हुयो, उन में जेके ॿियूं कहाणियूं हुयूं उन्हनि ते ॻाल्हाए चुका हुया असांजा जेके मुक़रर हुया। बिल्कुलु त सभ बिल्कुलु खां पहिरीं मां मैडम जी कहाणियुनि जे हवाले सां, मजमूई तौर ते टाइम बि थोरो बचियो आहे, मां इहो जी जी चवणु चाहींदमि त मैडम जूं जेके कहाणियूं आहिनि उहे असां सभिनी चयो त तवील आहिनि। तवील यकीनन आहिनि, पर उन में इहो आहे त मैडम जी इहा कामयाबी आहे त उहा उन्हनि तवील कहाणियुनि खे बि माना हिकिड़ो दिलचस्पी जेका आहे न, उहो पढ़ंदड़ जी बरक़रार रहे थी। माना पढ़ंदड़ बोर कोन थो थिए उन्हनि तवील कहाणियुनि मां। ऐं हीअ जेके कहाणियूं आहिनि त इहे माना हिकिड़ी सम्झो ॿोली जे हवाले सां बि सभिनी ॻाल्हायो आहे, ऐं ॿोली जेका हिननि कहाणियुनि में आहे उहा सभिनी चयो जीअं त निज सिंधी ॿोली आहे, ठीकु आहे। पर मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि नोट कई, मां अदा पहिरीं कहाणी थी ॻाल्हायां या ओवरऑल? अदी, जेके पॉइंट्स तव्हांखे अचनि थियूं तव्हां ॻाल्हाईंदा वञो, ऐं पोइ हा जीअं हा जी तव्हां हा जी जी हाणे जेका मुंहिंजी कहाणी आहे, भला मां पहिरियों उन ते थोरो ॻाल्हायां थी, छो जो टाइम थोरो बचियो आहे मुंहिंजे ख़्याल में, अधु कलाकु जी आहे। जी 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 त हीअ कहाणी आहे छुआ। छुआ कहाणी हिकिड़ी डॉक्टर जी कहाणी आहे, जेका निहायत ई मतिलबु सेफ्ती औरत आहे, सेफ्ती सिंधियाणी आहे। पर उन सां हिकिड़ो ज़िंदगी में हादसो थिए थो, उहो इहो हादसो आहे त हूअ जॾहिं पंहिंजो मेडिकल जी तालीम, हाउस जॉब वग़ैरह पूरी करे जॾहिं सर्व करणु वञे थी असांजे ॿिए सूबे में, त उते हुन सां हिकिड़ो जेको हादसो पेश अचे थो, हुन सां माना ॾाढाई कई थी वञे, ठीकु आहे। त पोइ उन में जेके हुन सां नफ़्सियाती मसइला थियनि था, उनखे जेको मैडम चिटियो आहे, उहो माना ॾाढो हुन जेको आर्टिस्ट वारे अंदाज़ सां उहो माना हिकिड़ा चिट चिटिया अथई। इन खां अलावा इहो आहे त विक्टम ब्लेमिंग, मां मुख़्तसिर ॻाल्हाईंदी वेंदमि त जेको असां वटि समाज में जेको मसइलो थींदो आहे न, त असांजो सभ खां पहिरियों असां विक्टम खे ब्लेम कंदा आहियूं। हाणे हिन कहाणी में ईअं अचे थो त जीअं माना हुन सां ॾाढा ई कई थी वञे डॉक्टर सां, ऐं उनखे बाद में ग़ाइबु कयो थो वञे, ऐं ग़ाइबु थियण खां पोइ जॾहिं हुनखे मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उन्हनि जे चवण ते, इहो हालांकि हिकिड़ो हक़ीक़ी वाक़ियो आहे, त माना हूअ जॾहिं ॿाहिरि वञे थी त उते हुनखे इहा बि ख़बर पवे थी त हुनजो सहुरो जेको आहे उहो माना चाहे थो त हिनखे कारी करे मारियो वञे, छाजे करे जो मतिलबु हूअ जेको आहे इन ॾाढ जो शिकार थी आहे। त इन हवाले सां मैडम माना जेके विक्टम ब्लेमिंग जे हवाले सां इहे शयूं ॾाढी ख़ूबसूरत नमूने सां चिठियूं अथई। ऐं हूअ जॾहिं पंहिंजे वतन वरी वापसि अचे थी त उते हुनखे पंहिंजी जेको धरती जो जेको छुहाउ महसूसु थिए थो, जेकी पंहिंजी धरती जी हवा महसूसु थिए थी, उन खां पोइ हुनजी जेका याददाश्त गुम थी वञे ऐं उहा वापसि थी अचे। ऐं ॿी हिन कहाणी खां अलावा ॿी हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त मां जेको चवणु पिए चाहियो ॿोली जे हवाले सां, त मैडम ॿोली जेका आहे न, उहा हिकु त निज सिंधी इस्तेमालु कई अथई, ॾाढी ख़ूबसूरत ॿोली आहे। पर उन में हिकिड़ो इहो आहे त मैडम जेके शयूं आहिनि उन्हनि खे माना तक़रीबन जेके साॻा साॻा माना वारा जेके लफ़्ज़ आहिनि न, उहे बार बार जेके आहिनि उहे इस्तेमालु थिया आहिनि।
ऐं उहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे मतिलबु बार बार इस्तेमालु थिया आहिनि। ऐं इन खां अलावा इहो आहे त अच्छा, सनम जी जेको आहे सो डिवाइस डिस्कनेक्ट थी वियो ऐं हिन कहाणी में जेको आहे सो हिकिड़ी जेका ॻाल्हि मूंखे सभिनी में सुठी लॻी जॾहिं उहो वञे वापसि थी अचे ऐं पंहिंजी धीउ खे जॾहिं उहो कहाणी ॿुधाइणु शुरू थी करे उनजी धीउ जा जेके नुआंसिस आहिनि उहो अंगूठो थी चूसे ऐं इहो त उहो मूं मैडम खां पुछियो त मैडम हीअ त तव्हां हिकिड़ो कमाल करे छॾियो आहे ऐं ही अहिड़ियूं जेका अहिड़ी स्टोरी टेलिंग आहे इन में लॻे थो त तव्हां सालनि जा साल इन ते सोचींदा रहिया आहियो। त मैडम मूंखे जेको जवाबु ॾिनो उहो इहो त बसि इहो थी वियो आहे, मूंखे ख़बर न पई आहे, पर इन हवाले सां असां मैडम खां वधीक पुछंदासीं स्टोरी टेलिंग जे हवाले सां। पर उन खां पहिरीं हिकिड़ो सुवालु आहे नफ़्सियात जे हवाले सां। मैडम तव्हां छो जो नफ़्सियाती माहिर बि आहियो ऐं तव्हांजी जेको सब्जेक्ट आहे थीसिस जो PhD आहे उहा बि साइकोलॉजी में आहे, त हीअ जेको जानवरनि जी नफ़्सियात जे हवाले सां उन्हनि जी थींदी आहे या न थींदी आहे हिकिड़ो सुवालु आहे। ॿियो उन्हनि जी कीअं उहे ईअं ई रिएक्ट कंदा आहिनि नफ़्सियाती तौरु, इहो हिकिड़ो सुवालु आयो आहे। उन में असां हिकिड़ो कजो त पोइ वरी असां कहाणियुनि खे थोरो मुख़्तसरनि त जीअं असांखे ख़बर पए, छो जो तव्हांजो सब्जेक्ट आहे मैडम, इन करे तव्हां कलीम तव्हांजी वॾी महिरबानी। ही जानवरनि जी नफ़्सियात जे हवाले सां तमामु हिकिड़ो कोई तव्हां गहरो न सोचो, बसि तव्हां ईअं सम्झो त जिते बि जज़्बा आहिनि, जिते बि फीलिंग्स आहिनि, नफ़्सियात त उते ईंदी ई ईंदी, छो त हुनजो वास्तो ज़हन सां आहे। ऐं हिते मां यूरोप में रहां थी, हिते तक़रीबन माण्हू कुतनि सां रहनि था, ॿिलनि सां रहनि था ऐं अलाए केतिरा जानवर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे जानवरनि सां उन्हनि जो वाहिपो आहे। त मां ॾिसां थी त हू एॾा त ख़ुशि आहिनि पंहिंजी ज़िंदगी में ऐं हू विराए वंडे पंहिंजा जज़्बा जेके आहिनि उन्हनि सां शेयर था कनि पिया, कुतनि सां ॿिलनि सां। त उन हवाले सां इहे तमामु आसान आहे, हिनखे तव्हां कॉम्प्लिकेटेड न कयो त बहितर आहे। जानवरनि जी बि नफ़्सियात थिए थी, बसि एतिरो जी सिंपल थैंक यू जवाबु आहे। मैडम। भली मां जी माहिर जी हुजां या न हुजां नफ़्सियात में, पर जानवरनि जी नफ़्सियात छो कोन्हे। तव्हां जानवर जी पाले त ॾिसो न, त तव्हांखे जवाबु मिली वेंदो। मुंहिंजे ख़्याल में ई साईं जुम्मन अहमदाणी साहब खे जवाबु मिली वियो हूंदो। अदी सनम असां सां वरी कनेक्ट थियूं आहिनि। अदी तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो जेका अधु में रहिजी वई, छुआ कहाणी जे हवाले सां, पोइ अॻियां वधूं था। जी सनम तव्हां माइक अनम्यूट करे पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो। जी जी अदा माफ़ कजो, विच में वरी थोरो लाइट हली वई हुई जी त जी वरी जी डिस्कनेक्ट थी वियासीं। त जी मां इहे ॻाल्हि पे करणु चाही छुआ कहाणी जे हवाले सां त मैडम जा जेके मौज़ू आहिनि उहे असां चऊं था, पहिरीं बि मां प्रोग्राम ॿुधो त उहो इहो आहे त औरतुनि जे हवाले सां आहिनि। त मां चवंदमि त इहे सिर्फ़ु औरत जे हवाले सां न आहिनि, इहो हिकिड़ी असांजे पूरो जेको समाज आहे उनजी अक्कासी आहे। छो जो असांजी जेका औरत आहे उहा बि समाज जो हिसो आहे ऐं उनखे समाज खां कटे कोन थो सघिजे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त मैडम जी जेके कहाणियूं आहिनि उन में समाज जी हक़ीक़त निगारी जेका आहे उहा वधीक आहे। ऐं दर बि ॻाल्हि करे विया त जेके मैडम जेका मंज़र निगारी कई आहे उहा हिन कहाणी में ॾाढी ख़ूबसूरत आहे, मंज़र निगारी। ऐं बाक़ी सभिनी हवालनि सां मैडम जूं कहाणियूं निहायत ई मतिलबु सुठियूं ऐं प्यारियूं कहाणियूं, वणंदड़ कहाणियूं आहिनि। ऐं मां पहिरियों बि इहा ॻाल्हि करे चुकमि त तवील आहिनि, बिल्कुलु तवील आहिनि, इन जे लाइ मतिलबु टाइम खपे इलाही पढ़ण जे लाइ। ऐं मूंखे अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त मूंखे किताबु जेको आहे उहो देरि सां मिलियो ऐं उहो मां पढ़ी मतिलबु एॾो कुझु कहाणियूं पढ़ियूं आहिनि ऐं जेके बि पढ़ियूं आहिनि उहे इलाही सुठियूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में, मां शायदि इहा वॾी हिकिड़ी ॻाल्हि कयां थी, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके असां जूं ख़ातून सिंधी जेके लेखकाऊं आहिनि उन में जेके मैडम जूं कहाणियूं आहिनि न उहे बिल्कुलु मुनफ़रिद कहाणियूं आहिनि। अहिड़ियूं कहाणियूं पहिरियों मूं कॾहिं बि न पढ़ियूं आहिनि। ऐं हिन में जेको माना हिकिड़ो चयो वञे शाइरी में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे ॻोरे क़िस्म जो, माना चवंदा आहिनि त
फलाणे जो शहर माना ख़्यालनि में इन्हनि में ॻरो आहे, त हिकिड़ियूं माना पढ़ण में बि हे कहाणियूं थोरियूं ॻरियूं ज़रूर आहिनि, माना टाइम वधीक तव्हांजो वठनि थियूं, पर पंहिंजे मौज़ू जे हवाले सां ऐं जेको हिननि जी पेशकश आहे, जेको मैडम जो जेको डिक्शन आहे, उहो जेको बिल्कुलु माना मूंखे त मुनफ़रिद लॻो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मैडम जो नालो त ज़रूरु ॿुधल हुयो, पर हिन कहाणियुनि जे किताब सां ॼणो मैडम सां मुलाक़ात थी वई ऐं मूंखे तमामु मतिलबु कहाणियूं बि वणियूं। जीअं था कलीम। ओके, थैंक यू अदी। अच्छा, हाणे असां डॉक्टर मुबारक साहब ॾे पहिरीं हलूं था ऐं डॉक्टर साहब खां हिन कहाणियुनि में जेके पोस्ट मॉडर्न थीम्स आहिनि उन्हनि ते थोरो डिस्कस कयूं था। इन्हनि में डॉक्टर साहब हिकिड़ो त डार्क ह्यूमर मूंखे नज़र आयो आहे, काफ़ी कहाणियुनि में डार्क ह्यूमर आहे ऐं उन में बोल्डनेस बि आहे कहाणियुनि में, ख़ासि करे उहो जेका टाइटल कहाणी आहे उन में जेका चढे ऐं इन जो ज़िक्र आहे, उन हवाले सां जेको NGO में उहो छोकिरो आहे उहो बोल्डनेस बि, आयरनी जंहिंखे चइजे आयरनी, उहो एलिमेंट नज़र अचे थो। ॿियो जेको हिकिड़ी कहाणी मूं पढ़ी पे त उन में मूंखे इंटरटेक्सचुअलिटी जेका डाइजेस्ट वारी हुई, हिकिड़ी इंटरटेक्सचुअलिटी ऐं फिक्शन खे ॻाल्हाइणु, माना जंहिंखे पाण मेटा फिक्शन चवंदा आहियूं, उहे एलिमेंट्स बि थोरा थोरा नज़र आया। ऐं इहो सुवाल मूं मैडम खां बि कयो हो त मैडम उन टाइम ते जवाबु कोन ॾिनो, पर हाणे वरी कंदासीं मैडम खां इहो सुवाल। पहिरीं तव्हां खां डॉक्टर साहब। हाँ, कलीम जुमन हमदानी साहब जो सवाल आयो त पोइ मूंखे वेगनिज़म वारो सवाल आयो, छो जो मुंहिंजी जेका ॿी कहाणी सिलेक्ट थियली उहा हुई मिरवान मौत वलूका शिकार, जंहिंमें ईद जो ॾींहुं हूंदो आहे, कुर्बानी वारी ईद जो ॾींहुं, उन ॾींहं में जेके जानवरनि खे कुहंदा आहिनि, जेको गोश्त थींदो आहे, उते हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो जुमिलो आहे, ॿ टे जुमिला आहिनि अहिड़े क़िस्म जा, जंहिंमें लिखियलु आहे त जेकॾहिं तव्हां जानवरनि खे उन्हनि जी कैफ़ियत जो ॿुधण तव्हां उन्हनि खे कुओ था ऐं उनखे ज़िबह कयो था, त उन्हनि जो जेको असरु आहे उहो इंसाननि में ट्रांसफर थिए थो पियो। ऐं मिसाल तौरु जेकॾहिं को जानवर बीमार आहे, तव्हां उनजो गोश्त खायो था, तव्हां बि बीमार थियो था पिया। जेकॾहिं को जानवर नाख़ुशि आहे या उनजी कैफ़ियत ॿिए क़िस्म जी आहे, त तव्हां जेकॾहिं उनजो खीरु पीओ था या उनजो गोश्त खाओ था, त उहो कैफ़ियत तव्हां ते हावी थिए थी पई। उनजो हिकिड़ो जेको पस मंज़र सां ॾिसी सघूं था, जेके समाज पोस्ट मॉडर्न पर्सपेक्टिव में वेगनिज़म जे हवाले सां ॾिसूं था त हिलाल ऐं हराम और तसवुर अलॻि आहे, उन हवाले सां ॾिसूं था त जेके असां गोश्तखोर आहिनि उहे समाज तव्हां ॾिसंदो त उहे समाज घणा जेके आहिनि एग्रेसिव आहिनि ऐं घणा उहे समाज जेके आहिनि ऑफेंडर्स आहिनि, जेके माण्हुनि खे कुहण में या माण्हुनि जी बेरुमती करण में, इज़त नफ़्स खे टोड़ण में तमामु घणो उहे समाज अॻिते आहिनि ऐं उन्हनि में उहा शइ समाजी तौर ते असां पसी बि सघूं था ऐं असांखे महसूस बि थिए थी पई। ऐं कहाणियुनि जी तवालत जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि आई त मां सम्झां थो पियो त अदब जी हिकिड़ी डेफिनेशन इहा बि आहे त तव्हां ॻाल्हियुनि खे ईअं खोलियो आहिस्ते आहिस्ते जो हू पाणे जेसिताईं तव्हां जेतिरो तव्हां रीडर खे तरसाईंदव, सब्र कराईंदव, तॾहिं वञी रीडर ते उहा ॻाल्हि अयां थींदी त रीडर पाण तजसुस ऐं महसूसु करे त हाणे मूं ते इहा ॻाल्हि खुलणु खपे ऐं पोइ उहा ॻाल्हि ऑटोमेटिकली खुले थी पई। त मां सम्झां थो त कहाणी जो जेको मैसेज आहे उहो देरपा हूंदो आहे ऐं कहाणी जो जेको असरु आहे उहो वधीक घणो जिटाव करे सघंदो आहे। मैडम जूं तक़रीबन कहाणियूं मां सम्झां थो त औरतुनि जे हवाले सां आहे ऐं जीअं शाह लतीफ़ वटि सूरमियूं आहिनि, ईअं मैडम ज़ुबैदा जी कहाणियुनि में जेके बि आदर्शी ऐं विजनरी किरदार आहिनि उहे सभु औरतूं आहिनि। उहो भली यारम प्यारम हुजे, ईगो शीगो हुजे, या उहो भली तव्हांजी कहाणी मिसाल तौरु मरवान मौत हुजे, या हू भली हू सुपिनो हो, या जेके ॿियूं कहाणियूं आहिनि, सभिनी कहाणियुनि में तव्हां ॾिसंदो त असांजो जेको मर्द आहे उहो थोरो समाजी हालतुनि जो या जेको कंटेम्पररी सिचुएशन आहे उनजो शिकार घणो हूंदो आहे, पर विजनरी जेको आहे उहा औरत वधीक हूंदी आहे। डार्क ह्यूमर जे हवाले सां जेको मिरवान मौत जे हवाले सां ॻाल्हि अचे थी पई त उते उहा जेका कैरेक्टर हूंदी आहे उहा पुछंदी आहे भाई उन्हनि खां जेके ज़िबह करणु ईंदा आहिनि, क़ुर्बानी करणु ईंदा आहिनि, त तव्हां इहा क़ुर्बानी कंहिंजे नाले ते कई आहे? त उहे चवनि था त असां 6 भाइर आहियूं ऐं 7 असांजो वालिद साहिबु आहे जेको फौत थी चुको आहे, असां हुनजे नाले ते कई आहे। त उन्हनि चयो त इहो छो भला तव्हां पंहिंजी माउ जे नाले ते छो न कयो आहे? त उहे चवंदा त माउ असांजी कमाए कोन थी, बेहतर उहा बीमार पई आहे घर में, असां दवाऊं हुनखे वठी था ॾियूं, उनजे करे असां माउ जे नाले ते इहा क़ुर्बानी कोन था करे सघूं। जॾहिं त पीउ मरी चुको आहे, चयो तव्हांजो पीउ बि कोन्हे को, चवंदा पीउ असांजो कोन्हे, पर हुन जेको रियल एस्टेट जो बिज़नेस असांखे खोले ॾिनो हुयो, हुन जेको कारोबार असांखे खोलियो, असां उहो कारोबार में कयूं था, कमायूं था पिया,
उन जे करे असां सम्झूं था पीउ जो अञा असांजे वाल साहब जो हिसो आहे ऐं असांजी माउ जो को बि हिसो कोन्हे इन कमाई में, उन जे करे माउ जो हिसो असां कोन था शामिल कयूं। ऐं बाद में डार्क ह्यूमर जे हवाले सां चए तव्हांखे पालण तातण घर जो कमकार करण संभालण ऐं ॿार खे 9 महीना पेट में रखण हिते करण खां वधीक ॿी कहिड़ी कमाई तव्हांजी थी सघे थी जेका तव्हांजो पीउ करे सघे थो, तव्हांजी माउ कोन थी करे सघे। ईअं हिकिड़ी जाइ ते उहा भाई पुछे थी पई तव्हां इहे कुर्बानी जेके खलूं आहिनि या जेको ॿियो कुझु थिए थो उहो तव्हां विकिणी करे छा कंदव, तव्हां स्कूल खे ॾियो, स्कूल जी बिल्डिंग खे ॾियो, छोकिरियुनि जे स्कूल आहे चए न स्कूल सरकारी आहे, असां सरकारी शयुनि खे असां अलाह जी ॾिनल शयूं अलाह जे नाले वारियूं शयूं कोन था ॾियूं, सरकार जो ज़िम्मो आहे, असांजो ज़िम्मो कोन्हे, उहो सरकार पाण ई कंदी। त हिते ॾिसो इलाही जायुनि ते ईअं असांखे महसूसु थिए थो पियो असां वटि जेके समाज में कॉन्सेप्ट मुरविज आहिनि उहे सभु हिकिड़ा फिरसूदा क़िस्म जा तसवुर आहिनि, हिकिड़ा फिरसूदा क़िस्म जूं रिवायतूं आहिनि। उन्हनि नैरेटिव्स खे उन्हनि रिवायतनि खे टोड़ण जे हवाले सां जेको डार्क ह्यूमर इस्तेमालु थियल आहे उहो संजीदा क़िस्म जो थियल आहे। ईअं लॻंदो कोन थो हू को चिथर करे थी पई, पर हू महसूसु करे थी पई, हू सोचे थी पई। ऐं सफ़ाई जी जॾहिं ॻाल्हि अचे थी पई ॿाहिरि निकिरे थी त ॾिसे थी पई त सॼी घटियुनि में शहरनि में गंदगी लॻी पई आहे एतिरे क़दुरु जो हुनजे बंगले में हुनजे कमरे जे पोइ पासे खां धप पई अचे महसूसु थिए थी पई ऐं मथां सिरड़ियूं फिरनि पियूं ऐं इहे बाज़ गिज फिरनि पिया ऐं उते जेको आहे साड़ियो थो वञे, जेको गार्बेज हूंदो आहे गंद किचिरो हूंदो आहे उन्हनि जी जेका धप थी अची वञे ऐं माण्हू सम्झनि था पिया त असां जेको आहे कुर्बानी करे हिननि जे ज़रिए पुल सिरात क्रॉस करे जन्नत में वेंदासीं, असां कुर्बानी करे असां अलाह जे अॻियां सुरख़ुरु थियूं था, पर उहो सॼो समाज किथे बीठो आहे, उन सॼो समाज में जेको माण्हुनि जो असरु आहे उहो कीअं बीठो आहे, किथे बीठो आहे। वेगनिज़म जे हवाले सां उहो महसूसु करे थी पई त हुन जेको वाहड़े खे हथु फेरियो हुयो ऐं हथु फेरण खां पोइ जंहिंमहिल अंदरि वेही ऐं वरी वापसि अची ॾिठई त उहो जेको रसो हुयो उहो रत में लथपथ थियो पियो आहे ऐं हुनजे हथनि में न त उहा लम्स उहा मासूमियत जंहिं मासूमियत सां उहो जानवर हुनखे ॾिसे थो ऐं उहा मासूमियत खे महसूसु करे थी पई, उहे सॼियूं शयूं मासूमियत त डार्क ह्यूमर जो हिकिड़ो सब्जेक्ट आहिनि। पोस्ट मॉडर्न वेगनिज़म जे हवाले सां असां वटि जेके गोश्तखोर माण्हू आहिनि बाक़ी शयुनि खे ॾिसनि ई कोन था, इको जेको सिस्टम आहे या इको किट्सिज़म आहे उनजे खे तव्हां अप्लाई करे ॾिसो त असां जॾहिं पाण खे साह वारी शयूं सम्झूं था, असां पाण खे सम्झूं था त असां ज़िंदा शयूं आहियूं, असांजा महसूसात आहिनि, त ईअं इको किट्सिज़म वारा बि सम्झनि था, इको सिस्टम वारा बि सम्झनि था हिन काइनात में मौजूदु एतिरे क़दुरु जो ग़ैर जानदार शयुनि जो बि हिकिड़ो वजूदु आहे। उन्हनि में बि हिकिड़ा प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स एटम्स हूंदा आहिनि जेके गर्दिश कंदा रहंदा आहिनि ऐं जेके हिन काइनात खे हलाइण जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि साइंटिफिक हवाले सां। जेकॾहिं उहे शयूं पंहिंजे एटम बि पंहिंजो कमु छॾे ॾिए, न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन बि पंहिंजो कमु छॾे ॾियनि त मां सम्झां थो पियो तव्हांजो सॼो जेको समाज आहे सॼी काइनात आहे उहा उबतड़ थी वेंदी। काइनात जो वजूद में अचणु, हिन एनर्जी जो ठहणु, हिन रोशनी जो ठहणु, इहो सॼो कुझु उनजो ई सबबु आहे, उनजे करे थिए थो पियो। उनजे करे हिन में पोस्ट मॉडर्न हिकिड़ो एलिमेंट न बल्कि जेकॾहिं तव्हां मूंखे चओ त सभई जेके थ्योरीज़ आहिनि, मेटाफिक्शन हुजे, वेगनिज़म हुजे, इंटरटेक्चुअलिटी हुजे, डार्क ह्यूमर हुजे या हिन में जेके डीकंस्ट्रक्शंस आहिनि त समाज जूं सॼियूं रिवायतूं हर कहाणी में तव्हांखे डीकंस्ट्रक्टेड महसूसु थींदियूं ऐं उन्हनि खे तव्हां डेरिडा वारे डीकंस्ट्रक्शन में खणी अचो हर तव्हांजो कॉन्सेप्ट जेको हिकिड़ो एस्टेब्लिश्ड नाम आहे, हिकिड़ो नाम खे टोड़ण जे लाइ जेको डीकंस्ट्रक्शन वे जेको परसेप्शन इस्तेमालु कयो वियो उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे। पर उन खां वॾी ॻाल्हि मूंखे जेका वणी आहे मैडम जी फीमेल कैरेक्टर्स आहिनि ऐं उहे कैरेक्टर्स सभु जो सभु कैरेक्टर्स जेके आहिनि उहे हिकिड़े विजनरी आहिनि ऐं उनमें हिकिड़े क़िस्म जो आदर्श हिकिड़ो किरदारु आहे, आदर्श हिकिड़ा तसवुर आहिनि जेके असांजे सिंध खे या समाज खे इवन इंसान ज़ात खे बि ठाहिण जे लाइ तमामु घणो कमु करे सघनि थियूं। मां सम्झां थो त इहे सभई कहाणियूं ऐं मां सम्झां थो जेके जेके असांजा दोस्त तनक़ीद कनि था मैडम जे तवालत ते त मां सम्झां थो असां संजीदा अदब ॾे अञा शायदि राग़िब कोन थिया आहियूं जो तवालत ते असां सवाल था उथारियूं, बल्कि उहा तवालत असांखे ॾिसणु खपे त अदब जी हक़ीक़ी रूह खे छुहण में, उन हक़ीक़ी रूह खे महसूसु करण में इहे तवील कहाणियूं केतिरी मददगार थी सघनि थियूं उनखे असां महसूसु कयूं। छो त असां वटि हिकिड़ी हैबिट थी वई आहे त शाइरी बि मुख़्तसिर, कहाणी बि मुख़्तसिर, नाविल बि मुख़्तसिर, असां असुलु रूह ते अदब ते पहुची बि कोन था सघूं। असां वटि चंद कहिड़े क़िस्म जा नाविल्स हूंदा जेके 400-500 सुफ़्हनि जा हूंदा, दुनिया में त 1000 सुफ़्हनि जा नाविल बि पिया आहिनि ऐं क्लासिक नाविल पिया आहिनि, उहे पढ़जनि था पिया, कहाणियूं बि सुठे क़िस्म जूं आहिनि। जेके माण्हू हिननि शयुनि खे ॾिसो, मां सम्झां थो त असां उत्तर सिंध वारा जीअं गरम मिज़ाज माण्हू आहियूं, असां गोश्तखोर तक़रीबन गरम मिज़ाज माण्हू आहियूं,
असांखे तवील शयूं ऐं डेप्थ वारियूं शयूं शायदि एतिरो टच कोन थियूं कनि जेतिरियूं हीअ असांखे कनि थियूं, पर असांखे करणु खपे, असांखे उन तरफ़ वञणु खपे, ॾिसणु खपे उहे कहाणियूं असांखे कहिड़े नमूने सां पंहिंजी क्लाइमेक्स ॾे, पंहिंजे पैगाम ॾे या पंहिंजे कहाणी पढ़े ॾे कीअं वठी थियूं वञनि। असांखे थोरो सब्र करणु खपे ऐं असांखे अहिड़ियूं कहाणियूं अपनाइणु खपनि। मां सम्झां थो त इन हवाले सां मैडम ज़ुबैदा ॾाढी कामयाबु कहाणीकार आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे असां हिकिड़े ई किताब में एॾियूं सारियूं कहाणियूं अहिड़े ज़बरदस्त नमूने सां पढ़ी ऐं इनखे महसूसु करे सघूं था। ऐं रीडर जो बि इहो ई हूंदो आहे त जीअं असां हिकिड़े दड़े ते चढ़ंदा आहियो, तव्हां वारी जे रेत ते, ऐं तव्हांखे महसूसु थींदो पियो आहे महिनत वधीक लॻे थी ऐं जेको सफ़र आहे चढ़ण वारो उहो सफ़र थोरो कटिजे थो पियो, पर उनमें जेको इंसानी जेको जज़्बो लॻे थो, एनर्जी लॻे थी ऐं जेको फील थिए थो पियो, फील थियणु ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो हूंदो आहे। थर जे वारनि जे दड़नि ते तव्हां वञी ॾिसो त ईअं लॻे थो त हीअ जेके कहाणियूं आहिनि, तव्हां कहाणियूं पढ़ियो कोन था पिया, बल्कि कहाणियुनि खे तव्हां पंहिंजे अंदर में जज़ब कयो था पिया, तव्हां पंहिंजे अंदर में उनखे समायो था पिया ऐं समाइण खां पोइ जेको कहाणी मैसेज छॾे थी ऐं जेको असरु क्लाइमेक्स छॾे थो पियो उहो ॾाढो जानदार हूंदो आहे। महिरबानी कलीम साहब। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॻाल्हि इहा त तवील कहाणियुनि जो त मां सदाईं हिमायती रहियो आहियां, पर तव्हां 3 लफ़्ज़नि वारी कहाणियुनि ते बि मज़मून लिखंदा आहियो, उन्हनि जी बि साराह कंदा आहियो जॾहिं असां उन्हनि जी मुखालफ़त कंदा आहियूं। अच्छा न हिकिड़ी त इहा जेके शयूं ॻाल्हि, मौजूदु आहिनि, जेके शयूं हा मौजूदु आहिनि जॾहिं तव्हां वटि ॿ शयूं मौजूदु हूंदियूं त इन पोइ तव्हां ज़ुल्म में कंपेयर कंदा तव्हां आहियो बि कलीम। शामिल आहियो त 3 लफ़्ज़नि खे बि कहाणी चई छॾियो था, इन ज़ुल्म में तव्हां बि शामिल आहियो। अच्छा असां कहाणी त इम्बाइब कहाणी बि बग़ैर लफ़्ज़नि जी बि कहाणी थी सघे थी कलीम साहब। बग़ैर लफ़्ज़नि जे बि ठीकु सर। अच्छा वरी अचूं था सर, इन ते इहो वरी पंहिंजो बहस हलंदो रहंदो आहे हमेशह। हिकिड़ो त जी हिकिड़ी जी अनाउंसमेंट आहे, साईं अकबर सूमरो साहिबु असांखे जॉइन करिणो, पर मां उन्हनि खे लिंक मोकिले न सघियुसि, इन करे जेको आहे सो सर अकबर साहिबु तमामु माज़रत, सॉरी मूंखां ॻाल्हि ज़हन मां निकिरी वई लास्ट टाइम ते, इन लाइ तमामु माज़रत। साईं अकबर साहिबु असांजो तमामु प्यारो नाविल निगार आहे ऐं लेखक आहे, साईं खे बि जॉइन करिणो हो। ऐं असां मैडम इन माज़रत खां पोइ मैडम वहीदा ॾे हलूं था। मैडम अवां जेका ॿी कहाणी सिलेक्ट कई, थोरो उन जे बारे में असांखे ॿुधाइजो ब्रीफली, ऐं थोरो मैडम जी कहाणियुनि जी टेक्निक जे हवाले सां बि ॿुधाइजो। असां वटि टाइम एप्रोक्सीमेटली बाक़ी 20 मिनट आहिनि। टेक्निक्स से त मां बिल्कुलु बि नथी ॻाल्हाए सघां, ऐं सभई वॾा मुहक़क़ ऐं ॿोली दान वेठा आहिनि जिन खां मां पाण सिखां थी पई, ऐं मुंहिंजे अॻियां ॾाढा नवां लफ़्ज़ ऐं नयूं शयूं आयूं आहिनि। सो टेक्निक त मां न ॻाल्हाईंदसि, मां एज़ अ रीडर ॻाल्हाईंदसि। जीअं मूं सवेर अर्ज़ु कयो त लेट इट गो ऐं ईगो शीगो, इन जीअं ॿियनि बि ॻाल्हि कई त लेखक आहे अदी जेके असांजी राइटर आहे, उन जे कहाणियुनि में जेको हीरोइन्स आहिनि, हीरोज़ आहिनि, उहे सभु औरतूं आहिनि, हुअणु बि खपनि। जॾहिं मर्द लिखे थो मोस्टली त उहो मर्द जी कैफ़ियत ते सॼी ॻाल्हि लिखे थो, ऐं हूअं ई औरतूं घटि राइटर रहियूं आहिनि, घटि औरतुनि ते लिखियो वियो आहे, त इहो मुंहिंजे ख़्याल में राइटर पंहिंजो हक़ु निभायो आहे मुंहिंजे तरफ़ां बि पंहिंजे तरफ़ां बि। इन खां अॻु जो मां कहाणी ते अचां, मुस्तक़िल असां हिन ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं कहाणी जी हालत ते, पोइ हुन में अगेंस्ट ऐं फार ॿई आर्ग्यूमेंट्स आया आहिनि। अगरि मूंखे इजाज़त ॾींदो त जेको महाग लिखियो वियो अदीब नूरुल्लाह शाह जो हिन किताब में, उन जो हिकिड़ो पैराग्राफ पढ़णु चाहींदसि, छो जॾहिं मूं पढ़ियो पिए त मूं बि सम्झणु पिए चाहियो त भला राइटर शयुनि खे एॾो तवील छो कयो आहे, अगरि इजाज़त हुजे त। जी जी मैडम ज़रूरु। बसि जेको आहे सो असां वटि 15 मिनट्स बाक़ी मुख़्तसरन बचनि था, पढ़ंदसि। उन में असां साईं डॉक्टर नवाब काका खे बि कुझु टाइम ॾींदासीं, बसि इहो ख़्यालु रखिजो बसि मां तव्हां। मुख़्तसर जी मुंहिंजी जी ॾाढो दिलि सां लॻी पए, बार बार असां जेको राइटर खां पुछण पिया था चाहियूं न त राइटर जे दिलि में आख़िर छा हुयो। कीअं हिकिड़ो लिखियो आहे अदी नूरुल हुदा शाह अबाउट द राइटर अदी ज़ुबैदा लाइ, त संदसि कहाणियुनि पढ़ंदे इहो ज़रूरु ख़्यालु अचे थो तमामु घणी तकड़ में आहे, सभु कुझु हिक ई वेहक में चई छॾण थी चाहे, जल्दी जल्दी, किथे पाण ॻाए न वञे, किथे ॻाल्हि अणपूरी न रहिजी वञे, थोरो खेसि पंहिंजी रफ़्तार खे हल्को करणु घुरिजे। पीड़ा ऐं सोच जो इम्तिज़ाज पंहिंजे अंदरि अजब लज़त रखे ई थो, पर इनखे सुर्क सुर्क पियणु घुरिजे, हिक जी अलॻि अलॻि लज़त वठणु घुरिजे, आहिस्ते आहिस्ते, होरियां होरियां, तरसी तरसी, पाण खे सिकाए सिकाए। प्यालो हिकु ई मिले थो हर तख़लीकार खे, हिक ई ढुक में, हिक ई साह सां,
पियो छॾनि ऐं के सॼी उमिरि ज़रो ज़रो करे चुस्की था वठनि। तख़लीक़ी कैफ़ियत जो खुमार टुटणु घुरिजे, बल्कि अञा बि गहरो थियणु घुरिजे। ईअं ॼण लेखक मुकमल सुॼाग हूंदे बि गुनूदगीअ जी कैफ़ियत में लिखंदो हुजे। ज़ुबैदा पंहिंजनि कहाणियुनि जे किरदारनि जी कैफ़ियत में कंहिं न कंहिं सूरत पाण बि मौजूदु नज़र अचे थी। संदसि पंहिंजो पाण कहाणी खां अलॻि थी नथो बीहे। थोरो वरी अॻिते पढ़ण कयां थी त पढ़ंदड़ लेखक खे कहाणी ॻोल्हणु शुरू करे थो। इहो कहाणी ऐं लेखक ॿिन्ही लाइ हाञेकार साबित थींदो रहियो आहे। पर साॻिए वक़्तु किरदार जी ज़ाती ऐं मजमूई तरह सां इंसानी नफ़्सियात ते ज़ुबैदा जी गिरफ़्त घणी मज़बूत थी ॾिसिजे, जंहिं ते कंहिं कंहिं लेखक खे इख़्तियार हूंदो आहे। इहो मूंखे बि लॻो त इहो ई जवाबु आहे। इन खां ॿियो केरु चवे त असां इते ई जवाबु ॻोल्हण जी कोशिशि कईसीं। ॿी ॻाल्हि जेका मूं सवेर कहाणी जी ॻाल्हि पई कई त ॾाढी ख़ूबसूरत ॿोली, अधी एॾो परे वेहंदे बि शायदि सबबु इहो आहे त इलाही परे ई पंहिंजे वतन खां, पंहिंजी धरती खां त इलाही सेंसिटिव हुई, त पंहिंजी ॿोली खे वधि खां वधि पंहिंजे इन कहाणियुनि वारे किताब में अधी शामिलु करे शायदि नफ़्सियाती तौर ते ज़रूर इहा शइ हुननि जे ज़हन में हूंदी। हाणे लेट इट गो में जॾहिं अधी किरदार लिखे थी, राइटर किरदार ॿुधाए थी, टे ॿिया बि किरदार आहिनि जिन खे जीअं शेरी ॿुधाए थी हिनजी हालदा ख़ुश्क जे नाले, या हिकिड़ो ॿियो किरदारु आहे जंहिंजे बारे में ॿुधाए थी। पर उन जो जेको कद बुत जंहिं नमूने राइटर बयानु करे थी उहो तमामु आउटस्टैंडिंग आहे, जो साम्हूं अची बीहे। मिसाल शहरबानू दरावड़ जेका पिस्ताई रंग मायल बिलोरी माणकियुनि सबबु अक्सर शेरी सॾिबी हुई। चमकंदड़ शरारती माणकियूं कंहिं गहरे खूह में जर मथां जरकंदड़ या सिपीअ मंझि पारे वांगुरु तिरकंदियूं हुयूं। संदसि माणक जी कुदरत समायल हुई, मथां वरी तीर कमान जहिड़ा कारा भिरून, भेनरूं नक, रत भरियल थुल्हड़ा चप पंहिंजी करिश्माती मुर्क सां पिया मोहींदा हुआ। हाणे लफ़्ज़ ॾिसो न, उन खां पोइ गिटनि जा चुग डिघा घाटा कारा चिलकंदड़ निर्वार, वेकिरो निरड़ ऐं खाॾीअ ते हलकड़ो खुब ॾिसंदड़ खे कंहिं कुन में घुमाटियूं, ॾिसो लफ़्ज़ घुमाटियूं जेको असां आमतौर ते न ॻाल्हाईंदा आहियूं, घुमाटियूं खाराइण लाइ काफ़ी हुआ। मथां वरी सॼे पासे गिल ते कारो तिर, ॼण त संदसि सूंहं मथां दरबान बणियो बीठल हुजे। चिलकंदड़, हाणे चिलकंदड़ सां कोन इस्तेमालु कंदा आहियूं आमतौर ते। चिलकंदड़ लस्सी ऐं मुलायम डार्क चॉकलेटी चमड़ी, चीते जहिड़ी सन्हड़ी चेल, मोर जहिड़ी मन मोहींदड़ चाल, कद 5 फुट 4 इंच ऐं बुत बीहक ऐं बनावट जे हिसाब सां कारसाज़ जी करामत हुजे। हाणे मूंखे ॿुधायो जॾहिं असां सभु पढ़ूं था त अॻियां हिकिड़ो तख़लीक़ थी माण्हू अची बीह थो रहे, हिकिड़ी औरत बीह थी रहे जेका अधी तख़लीक़ कई आहे पंहिंजे हिन कहाणियुनि में। सो ॾाढी ज़बरदस्त ॿोली। ॿी ॻाल्हि हिन कहाणी में जेकी दरावड़नि ते, दरावड़ हिस्टोरिकली अधी हुनखे सॼी ॿुधाइण जी कोशिशि कई आहे, छो जो घणो करे असांजे हिन समाज में ज़ात पात जो अॼु बि जेको तसलसल आहे ऐं उन ते काफ़ी माण्हू कंहिं पीड़ा मां गुज़रनि था, नफ़्सियाती तौर ते उन्हनि खे उलझनूं बि थियनि थियूं, फेस बि कनि था। सो उन ते बि अधी कलम खयो आहे। जेकर मां ॾिसां थी ओवरऑल कहाणियुनि ते त जेका बि कहाणी खणे थी इलाही डेप्थ में डीप रूटेड उन्हनि किरदारनि खे, उन माहौल खे, सराउंडिंग्स खे एॾो त बारीक़बीनी सां ॾिठो वियो आहे, मुशाहिदो कयो वियो आहे, जो लॻे थो त कलमकार पाण उते रही आहे, उन सभिनी शयुनि खे ॾिठो अथई ऐं पाण शायदि इन मरहले में गुज़री आहे जीअं अदी नूरुल शाह हिन में लिखियो आहे। त महसूसु ईअं थो थिए रीडर खे त इहो कीअं थो थी सघे त राइटर इहे शयूं एतिरे नमूने लिखी बग़ैर पंहिंजे इन्वॉल्वमेंट जे, त लॻे ईअं थो ॼण त हर कहाणी में उहो पाण बि आहे। हालांकि इहो मुमकिन कोन आहे त एतिरनि कहाणियुनि जा जेके किरदार न रचिया आहिनि, ठाहिया आहिनि, त को हर किरदार मां उहो पाण बि गुज़री हुजे। सो इहे शयूं आहिनि। ऐं टाइम मूंखे लॻे थो त 1.5 कलाक बि थोरो, तव्हां 2 कलाक जो सेशन रखूं आहे त अञा ॻाल्हाए सघिजे। मैडम बिल्कुलु, पर इन ते हिन ई किताब ते असां 1.5 कलाक अॻु में ऐं 1.5 कलाक हींअर माना 3 कलाकनि ताईं ॻाल्हाए विया आहियूं। अञा ॻाल्हियूं खुटनि कोन पियूं, लॻे थो त हिकिड़ी ॿी स्ट्रीम रखणी पवंदी पूरी 1.5 कलाक जी। मैडम जेकॾहिं तव्हांखे लास्ट वर्ड्स कुझु चवणा आहिनि त ठीकु आहे, न त पोइ डॉक्टर साहब ॾे हलूं। हा, डॉक्टर मैडम, साहब खां ॿुधायो। हा, डॉक्टर नवाब काका साहब, हाणे असां वटि आख़िरी 10 मिंट बचा आहिनि ऐं उन में तव्हां थोरो समअप कजो
पोइ वरी असां मैडम ज़ुबैदा खां कमेंट्स ज़रूरु वठंदासीं सॼी टॉक जे हवाले सां, त जीअं उहे पंहिंजूं राय ॾियनि। तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त जेको आहे सो हिकिड़ो त पोस्ट मॉडर्न टेक्निक्स जेके हिन में यूज़ कयूं वयूं आहिनि, हिकिड़ो त उन्हनि जे बारे में असांखे ॿुधाइजो, ऐं ॿियो मैडम जी ॿोली जे हवाले सां ऐं नवां लफ़्ज़ तव्हां सिंधी पढ़ायो बि था, सिंधी लिखो था यूनिवर्सिटी में, ख़ासि करे तव्हां प्रोफेसर आहियो, त इन हवाले सां थोरो रोशनी विझिजो मैडम जे जेके वर्ड्स आहिनि ऐं उन्हनि खे कीअं यूज़ कयो वियो आहे, ऐं थोरो उन ते, ऐं ॿियो मैडम जी जेका पोस्ट मॉडर्न टेक्निक्स आहिनि उन्हनि ते। डॉक्टर काका साहब। महिरबानी। हा, जीअं त पोस्ट मॉडर्निज़म का तहरीक या लाड़ो कोन्हे, बल्कि हिकिड़ी सूरत हाल आहे। बदिलजंदड़ हालतुनि में इंसानी किरदारु किथे बीठो आहे, उहा उन में का जेका सच जी मरकज़ी हैसियत ख़तम थी चुकी आहे, उन में के अहिड़ा अख़लाक़ी किरदार या उन जा के क़दुर, के अहिड़ा रिवायतूं, उहे सभु ख़तम थी चुकियूं आहिनि। माण्हुनि वटि सिर्फ़ु खोखलो हिकिड़ो ॾेखाउ आहे। त इहे शयूं असांखे मैडम जे हिननि कहाणियुनि में नज़र अचनि थियूं। हिन में जेको आहे सो सैयदनि, शाहनि या पीरनि या वॾेरा आहिनि, उहे बज़ाहिर पाण खे त वॾो मुहज़िब सम्झनि था, पाण खे ॾाहो दानश्वर समाज जो अॻुवान, जीअं हिन में सियासतदाननि जो किरदारु आहे, उहे समाज जा सुधारींदड़ पाण खे सॾीनि था, पर असुल में उहे समाज जा फिटाईंदड़, ड्राहींदड़, उन जूं पाड़ूं उखेड़ींदड़ आहिनि। ऐं उन्हनि जे ज़रिए सां समाज सॼो एॾो जेको डीकंस्ट्रक्ट थिए थो, सॼो एॾो ढही वञे थो जो बचे कुझु बि नथो। ऐं माण्हू सर्वाइवल जी जंग में जेको आहे सो उहा विढ़ंदे विढ़ंदे ख़तमु थी था वञनि। त इन हवाले सां मैडम जो जेको इहो मुशाहिदो आहे त असां वटि जेका पोस्ट मॉडर्निज़म सूरत हाल पैदा थी आहे, जेके लका असांखे नज़र अचनि था, उन ते मैडम जी गहरी नज़र आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अञा मूं हुन ते जानवरनि जी नफ़्सियात ते बि ॻाल्हाइण पियो चाहियो, छो त हिकिड़ो तजुर्बो मूं वटि पंहिंजो ज़ाती बि आहे, जेको मूं चयो त शेयर कयां, पर टाइम ॾींदो त हुन ते बि आउं ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त जेको ॿोली आहे मैडम जी, त कलीम जेकॾहिं तव्हां सिंधी सर कहाणी तारीख़ पढ़ी जी जी, सिंधी कहाणी जी मुख़्तसरन तारीख़ में जेकॾहिं ॾिसो। तव्हां उन ते जी जी हा, त ॿोली जेका आहे सा हिकु त पढ़ंदड़ ऐं लिखंदड़ जे विच में जेको हिक ॿिए खे सम्झणु, हिक ॿिए सां तालुक जो बुनियादी वसीलो ॿोली हूंदी आहे। ऐं उहा ई सिंधी ॿोली आहे, उहे ई सिंधी लफ़्ज़ आहिनि, उहो ई लुग़त जो ज़ख़ीरो आहे, पर उन्हनि जी चूंड जो जेको आहे सो वारो मरहलो ॾाढो अहम हूंदो आहे त लेखक कहिड़नि लफ़्ज़नि जी चूंड थो करे, कहिड़े लका खे, कहिड़ी ॻाल्हि खे, कहिड़े वाक़े लाइ, केॾो उनखे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जो जेको आहे सो लिबास पहिराए थो। हाणे इन हवाले सां मूं ॾिठो आहे त सिंधी कहाणी, जेका पहिरीं सिंधी कहाणी जंहिंखे चयो वञे थो, गुरमखीअ जा लालचंद मरनीमल जी ॿोली पढ़ी ॾिसो, ॾाढी शानदार ॿोली आहे, ॾाढी ज़बरदस्त ॿोली आहे। वरी अॻिते अचूं था त ॿोलीअ जी ख़ूबसूरती, हूअं त कहाणीकार ॿिया बि सिंधीअ में तमामु वॾा आहिनि। जमाल अबड़े जो लफ़्ज़ जेको आहे सो दिलि में घर करे वञे थो, जुमिला हुनजा ॾाढा वज़नाइता आहिनि, ॻाल्हि खे तोरे तके पेश करे थो। उन खां पोइ वरी तव्हां अचो ॿोलीअ जे हवाले सां त अली बाबा जी ॿोली ॾाढी शाहूकार आहे। शाह लतीफ़ वारी ॿोली जेकॾहिं नसर में कंहिं लिखी आहे त उहा अली बाबा लिखी आहे। माण्हू जंहिं तबिके मां जेके चूंडे थो, त उन्हनि जी उहा ॿोली, उहे लफ़्ज़, उहा ख़ूबसूरती जेका आहे सा उहा उन्हनि में समाए वञे थो। वरी अॻिते अचूं था त ॿोली अञा वधीक जेका अब्दुल कादिर जूणेजे जी, उहा तमामु ज़बरदस्त ॿोली आहे। त हिते ई मैडम जी जेका आहे सा ॿोली, ऐं ॿोली ईअं न आहे पैदा थींदी, ॿोली जे लाइ हिकिड़ो वसी मुतालियो, मुशाहिदो ऐं उहा सम्झ, ऐं लफ़्ज़नि जो हर हिकु लफ़्ज़ जो पस मंज़र बि थिए थो, लफ़्ज़नि जो नफ़्सियाती असर बि थिए थो। त इन्हनि सभिनी खां जेको आहे सो ॾिठो अथऊं त मैडम वाक़ुफ़ु आहे। ऐं बाक़ी कुझु आऊं इहो चवणु चाहींदुसि त मैडम जो जेको टाइटल आहे उन सां थोरो मूंखे इख़्तिलाफ़ आहे, त ढॻो पेर पेरां, ऐं ढॻो जेको हिकिड़ो लोकगीत आहे, ढॻो पेर पेरां ढॻो हर न हले, ढॻे जो मुल्ह हज़ार। हीअ त ढॻो हर छा, हीअ त ढॻो जेको आहे सो डोड़नि में मेल खटे थो, ऐं सदाईं जेको आहे सो सभिनी खे पोइते छॾे अॻियां निकिरी वञे थो। हिन ढॻे जो मुल्ह त हज़ार न, हीअ त लखे थो लहे। उनजे करे ही ऐं आत्मकथा जे अंदाज़ में आहे, हीअ हिकिड़ो अहिड़ो ढॻो आहे जेको समाज ते कड़ी नज़र रखे थो, ऐं ज़रूरु जेको आहे सो तख़यल जे बुनियाद ते मैडम हिकिड़ो किरदारु जेको तख़लीक़ कयो आहे। ऐं उन हवाले सां जेको आहे सो इहे शयूं हुयूं। ऐं ॿियो त मैडम हिन कहाणीअ में आउं चवां त जेका ॻाल्हि जंहिं नुक़्तो आख़िरी जेको आहे सो आउं पेश कयां कहाणीअ, त असांखे पाण में बि गॾु वेहणो पवंदो, जेके वेठा आहिनि,
जेसीं ताईं उहे न विसारींदासीं, उहे न परे कंदासीं, तेसीं ताईं असांजो सुधरण, असांजे मसइलनि जो हल मुमकिन न आहे। जीअं आख़िर में जेको आहे सो जॾहिं ढॻो बि हिन में जेको आहे सो घाणे में हली हली सफ़ा इनकार करे थो, मालिक हुनखे मैदी शाह मारे रतो रत करे छॾियो थो, पोइ बि हलण लाइ तयारु न आहे। त हू जॾहिं हिक ॿिए खे ॿुधनि था त अहसास जज़्बा ॿिन्ही जा साॻिया आहिनि, ॿई हालतुनि मां निकिरणु चाहिनि था, पर उहो तॾहिं थिए थो जॾहिं हू हिक ॿिए खे ॿुधनि था। ढॻो चाहे थो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञे, ऐं हू जेको आहे सो मालिक चाहे थो त मुंहिंजा मसाइला हल थियनि, ऐं इन्हनि हालतुनि मां निकिरां ऐं पोरियो कयां, महिनत कयां। त इहो जेको आहे सो हिन कहाणी में आहे। ॿोली मैडम जी जेका, जेकॾहिं तव्हां चओ था त ॿोली मैडम जी तमामु शानदार आहे। उन जो जेको आहे सो असां चऊं त एतिरो पंहिंजे समाज खां या पंहिंजे जेको आहे सो आम रोज़मर्रा में जेके गुफ़्तगू हूंदी त ज़रूरु के सभु सिंधी माण्हू त उते न हूंदा, पर पोइ हुन पंहिंजे जेको आहे सो मुताले जे ज़रिए, मुशाहिदे जे ज़रिए, पंहिंजे अहसास जज़्बनि सोच वीचार जे ज़रिए सां जेको आहे सो ॿोलीअ खे पंहिंजे खे ॾाढो ख़ूबसूरत बणायो आहे। ऐं लफ़्ज़ जेके आहिनि उन चूंडे चूंडे उहे इस्तेमालु कया आहिनि। ऐं इहो आहे त ॿोली जेका आहे हिन में को लहजो मूंखे नज़र कोन थो अचे त को मैडम लाड़ जी आहे या उत्तर जी आहे या जेको आहे सो विचोले जी आहे। गॾियल मैडम वटि हिकिड़ो निहायत ख़ूबसूरत लहजो आहे जेको यकसां सॼी सिंध जा माण्हू सभु पढ़ी सम्झी सघनि था। ऐं किथे ज़रूरु जेको आहे सो मिसाल जानवरनि में जेको ढॻीअ जो फर पैदा थींदो आहे उनखे नंढिड़ो हूंदो आहे त गाबड़ो चइबो आहे। हिन में हिकिड़ी जाइ ते जेको आहे सो पाॾड़ो लिखियलु आहे, ऐं पाॾड़ो असां हुनखे मेंह जो जेको फर ॼमंदो आहे उनखे पाॾड़ो, पोइ पाॾो थींदो आहे, पोइ वरी उहो वॾो सान हुनखे सॾिजे थो। त ईअं जेको आहे सो इहे कुझु शयूं आहिनि। ऐं बहरहाल कहाणीअ में जेका तवालत या डेग आहे हुन में काफ़ी शयूं जेके से उहे सम्झण जोॻियूं बि आहिनि। त मिसाल असां जेकॾहिं माण्हू जंहिंखे असां वोट ॾेई अॻियां आणियूं था जी त उहो बि हा, उहो बि जी डॉक्टर जेकॾहिं साहब तव्हांजी वॾी महिरबानी। जी 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 तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे असां वटि हिकिड़ो स्पेशल गेस्ट शामिल थिया आहिनि, प्रोफेसर डॉक्टर शेर मेहरानवी साहब साईं, जेको आहे सो कराची यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जा प्रोफेसर आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत नक़ाद आहिनि ऐं शाह साईं जा पारखू आहिनि। सर सभिनी खां पहिरीं त भली कार, तव्हां शॉर्ट नोटिस ते असां वटि आयो। हाणे असां वटि एंड में टाइम जेको आहे सो कुझु मिंट ई बचा आहिनि। जेकॾहिं तव्हां मुख़्तसर पंहिंजी मैडम जी कहाणियुनि ते राय रखो, उन खां पोइ वरी असां मैडम खां कमेंट्स वठंदासीं। सर डॉक्टर शेर साहब। महिरबानी कलीम साईं, सभिनी खां पहिरियां तव्हां देरि लाइ माज़रत कंदुसि, छाकाणि त ऑलरेडी किथे एंगेजमेंट हुई, मूं तव्हांखे पंहिंजो उज़ुर ॾिनो हुयो। मैडम खे मुबारक ॾींदुसि, मैडम ज़ुबैदा खे उन्हनि जे किताब ते हिकिड़ी सुठी वेख थी आहे। मुख़्तसरी इनखे जॉइन करे सघियो आहियां। डॉक्टर नवाब ॾाढो सुठो तफ़सीली पे ॻाल्हायो। ऐं मुख़्तसरनि राय रखंदुसि त ही जेके 10 कहाणियूं आहिनि यारम प्यारम में, ऐं हिननि जे कंहिं हिकिड़ी कहाणी ते तफ़सील सां हिकिड़ो रिसर्च आर्टिकल लिखंदुसि। मूं मैडम खे बि चयो त आउं हुन ते तफ़सील सां ज़रूरु लिखंदुसि। ऐं घणो करे जेका मैडम जे हिन कहाणियुनि ते हिकिड़ी राय आई आहे उहा इहा आहे त तवील कहाणियूं आहिनि, ऐं उन हवाले सां मुख़्तसिर पंहिंजी राय रखंदुसि त ही तवील कहाणियूं जेके ॾिनियूं वियूं आहिनि, इहा ॼण त हुन कहाणियुनि जी घुरिज आहे। हर कहाणी जी कहाणी खे तव्हां या असां जॾहिं पढ़ंदासीं त हू ॼण त मुख़्तसिर थी नथी सघे। हुनखे जेकॾहिं मुख़्तसिर कंदासीं त हू पंहिंजो असरु ज़ाइल करे वेंदी। ऐं असां थोरे जो सहल पसंदि थी विया आहियूं ऐं मुख़्तसिर अफ़साने खे अञा घणो मुख़्तसिर, इवन जेका सो नैनो कहाणी ते अची असां पहुता आहियूं, हिक सिट जी कहाणी ते पहुता आहियूं। उते असांखे जॾहिं 70, 80, 90 पेजनि जी कहाणी थी मिले त हिकिड़े आम पढ़ंदड़ जे लाइ इहो थोरो ॾुखियो लॻे थो। पर जेको सीरियस पढ़ंदड़ आहे, संजीदा पढ़ंदड़ आहे कहाणी जो, जेको कहाणी मां जेको टेस्ट वठे थो, उहो यकीनन मुतमइन थो थिए इहा कहाणी पढ़ी। बिल्कुलु कहाणियूं मूंखे उन ड्रिप वांगुरु लॻियूं आहिनि, जेका जॾहिं इंजेक्ट थींदी आहे त डॉक्टरनि जी बि इहा सलाह हूंदी आहे त हिनखे होरॾियां हलाइणो आहे, इहे 2-3 कलाक जीअं इहा थिए, छाकाणि त जल्दी जेकॾहिं इहा कहाणी हलाई वई या जेकॾहिं उहा जल्दी उहा ड्रिप हलाई थी वञे त जिस्म जे लाइ नुक़सानकार थी थिए। त हीअ कहाणी आहिस्ता आहिस्ता पढ़ंदड़ जे ज़हन ते उहा लहे थी, ऐं उन खां पोइ जॾहिं मुकमिल थिए थी त हू पंहिंजो मुकमिल असरु पढ़ंदड़ जे ज़हन ते विहारे वेहे थी। ऐं इहा हिन कहाणी जी जेका तवील कहाणी आहे मैडम जी, तक़रीबन हर कहाणी जी इहा ख़ूबी आहे
तो आहिस्ता आहिस्ता पढ़ंदड़ जे ज़हन ते पंहिंजो तासुर क़ाइमु करे थी ऐं उहो जेको तासुर जेको होरियां होरियां पैदा थिए थो उहो पोइ घणी देरि ताईं पढ़ंदड़ जे ज़हन में रहे थो। उन जा किरदार माण्हू खे यादि थी वञनि था और किरदारनि जी ॿोली ते डॉक्टर नवाब सुठो पियो ॻाल्हायो, पर हिन ॿोली जी आउं वरी चवंदुसि हिकिड़ी ख़ासि ख़ूबी इहा आहे त हर किरदार खे घुर्ज मुताबिक़ ॿोली ॾिनी वई आहे ऐं इहो हिकिड़े कारीगर या मिशाक कहाणीकार जी इहा ख़ूबी हूंदी आहे त हू जेका कहाणी में पंहिंजी काइनात जोड़े थो, उहो किरदार आहे, को रेबिल आहे, को बाग़ी आहे, का औरत आहे, का जेका सब्र करण वारी आहे, का वेढ़ाक आहे, का चिड़ाक आहे, का पंहिंजे वजूद ते सोचे थी, का जेका पंहिंजी नफ़्सियात ते सोचे थी, का सवाल थी करे, ऐं उन जाइ ते को वॾेरो आहे ऐं इन तरह जा डायलॉग अचनि था, मुड़ुसि त फरो न त जॾे जो जॾो। त हाणे इहे सभु डायलॉग, इहे सभु किरदार कहाणीकार पंहिंजे ज़हन में रचाया आहिनि, पचाया आहिनि। उहो रचण पचण खां पोइ जेका शइ साम्हूं आई आहे त हिकिड़ो शानदार असर छॾे थी ऐं सिंधी कहाणी जी तारीख़ में ही हिकिड़ो इंतिहाई अहम इज़ाफ़ो आहे यारम प्यारम वारो किताबु। ऐं इन ते अॻिते हली करे यकीनन सिंधी जेके नक़ाद आहिनि, मुबारक साहब बि हिन में मौजूदु आहे, तव्हां पाण मौजूदु आहियो, डॉक्टर नवाब मौजूदु आहे, मैडम वहीदा मौजूदु आहे, त इहे यकीनन सीरियस पढ़ंदड़ आहिनि। या जेको आहे सो अमर लगारी हाणे थोरी देरि पहिरियां हुनजो कमेंट ज़ाहिर थियो, त इहे सीरियस पढ़ंदड़ आहिनि, त इहे इवेल्युएट अञा हिन खे ॿी तरह सां कंदा। ऐं कहाणियूं इहे 10 ई सही, पर हिकिड़े भरपूर तासिर सां पंहिंजी हिकिड़ी अलॻि जाइ ठाहींदियूं, अलॻि शनाख्त ठाहींदियूं। ऐं मैडम खे मुबारक ॾियां ऐं तव्हांखे मुबारक ॾियां त हिकिड़े सीरियस ऐं पढ़ण लाइक़ु किताबु आहे, उन ते तव्हां हिकिड़ो सेशन कयो, तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं देरि सां शरीक थियण लाइ हिकु दफ़ो ॿीहर आउं माज़रत खवायां। थैंक यू वेरी मच डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे शॉर्ट नोटिस ते आयो ऐं सदाईं तव्हां असांखे टाइम ॾींदा आहियो ऐं तव्हांजी महिरबानी आहे। आख़िर में अॼु सनम जेकॾहिं तव्हां मुख़्तसरनि कुझु चवणु चाहियो त पोइ असां मैडम ज़ुबैदा ॾे हलंदासीं, फाइनली उन्हनि जा रिमार्क्स वठंदासीं, ओवरऑल उन्हनि जो असेसमेंट वठंदासीं। सनम तव्हां कुझु चवणु चाहियो था लास्ट में ब्रीफली? जी जी अदा, मुंहिंजी माइक ऑन आहे, तव्हांखे आवाज़ अचे थो? जी जी हा। अच्छा अदा, हाणे आख़िर में मां इहो ई चवणु चाहींदमि त जेको असांजे सभिनी उस्तादनि चयो ऐं इहो त ही मैडम जूं जेके कहाणियूं आहिनि, इहे निहायत ई कामयाबु कहाणियूं आहिनि। सभ खां पहिरियों मां इहो चई वियमि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको मां इहो पहिरियों चयुमि त जेकी तवील कहाणियूं आहिनि, इहो इन्हनि जी मतिलबु जीअं सर शेर चयो त ज़रूरत हुई। ऐं ॻाल्हि तवील कहाणी या मुख़्तसिर जी न आहे, ॻाल्हि इहा आहे त कहाणी जेका आहे उहा पंहिंजो माना पूरो तासुर छॾे। जी जी। ऐं मुंहिंजो बि इरादो आहे त मां मैडम जी कहाणियुनि ते को आर्टिकल या तनक़ीदी जाइज़ो लिखंदमि इंशाअल्लाह ताला। ज़रूरु। जी महिरबानी जी, दा। वॾी महिरबानी, थैंक यू सनम। अच्छा, हाणे असां मैडम ज़ुबैदा ॾे हलूं था। मैडम, अव्हां जे तक़रीबन 10 ई कहाणियुनि ते तफ़सील सां ॻाल्हायो वियो आहे ऐं असांजी ख़्वाहिश हुई त असां तव्हांजी बि ऐं मुंहिंजी बि त ढगे पैर पहिरां जो ज़िक्र ज़रूरु अचे कहाणी जो, ऐं उहो डॉक्टर नवाब काका साहब एॾो शानदार नमूने, भरपूर नमूने उन कहाणी ते ॻाल्हायो आहे। ऐं जेको आहे तव्हां मूंखे बि चयो त जेकॾहिं केरु इन कहाणी ते न ॻाल्हाए त तव्हां ॻाल्हाइजो। हाणे मूंखे लॻे थो त मुंहिंजे कमेंट्स ॾियण जी इन कहाणी ते डॉक्टर साहब जे कमेंट्स खां पोइ ज़रूरत न आहे। तव्हां डॉक्टर साहब जे तबसरे ते ऐं पोइ ओवरऑल हिन स्ट्रीम ते पंहिंजा व्यूज़ ॾियो। जी मैडम। कलीम, तव्हां चयो त मुंहिंजे 10 ई कहाणियुनि ते ॻाल्हायो वियो आहे, पर हिकिड़ी कहाणी अञा रहिजे थी, उहा आहे लहरें लेखो न आहे। ऐं उहा कहाणी जेका आहे उहा ॾाढी साइंटिफिक तर्ज़ ते लिखियल आहे। उहा बि जेकॾहिं शामिलु थिए हा त उनजो घटि में घटि मूं ते जेको इहो लेबल लॻल आहे त औरतुनि ते कहाणी थी लिखे, त हुन में तव्हांखे वरी ॿियो डिफरेंट हिकिड़ो फ्लेवर मिले हा। अच्छा, नंबर 2 त मां अॼु ॾाढी रिलैक्स इन करे बि आहियां त तव्हां जहिड़नि सीरियस पढ़ंदड़नि मुंहिंजे तवील कहाणियुनि खे मान ॾिनो आहे। न त मूं ते वाक़ई हिकिड़ी तोहमत हुई त ही ॾाढियूं ॾुगियूं कहाणियूं थी लिखे। सो मां अॼु ॾाढी रिलैक्स आहियां, ॾाढी ख़ुशि आहियां त तव्हांजो कमु ई लिखणु पढ़णु आहे, अदब ते नज़र विझणु आहे, ऐं तव्हां उनखे जहिड़े नमूने सां डिस्क्राइब कयो, मां ॾाढी ख़ुशि आहियां। बाक़ी इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त
मां गाबो ऐं पाडड़ो, मुंहिंजी इहा कहाणी शुरू में जॾहिं छपी त कंहिं माण्हू अलाए कहिड़े नमूने नंबर मुंहिंजो हथु करे मूंखे फोन करे चयो त न तोखे पाडो न लिखणु खपे हा, गाबो लिखणु खपे हा। सो मूंखे एॾो सुठो लॻो त हू बिल्कुलु करेक्ट हो। त मुंहिंजी ॿोली ॾिसो हिते खुटी वई न, मां ॾाढो ख़ुशि थियसि जहिड़े नमूने हुन मूंखे, सो ॿोली जो को शइ ई कोन्हे। मां त सम्झां थी त मूंखे त अञा घणो कुझु सुठी तरह सां ॿोलीअ खे इस्तेमालु करणु खपे। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मेंशन कयो त मुंहिंजी ॿोली सुठी आहे। ऐं मां ख़ासि तौर ते तव्हां सभिनी जी थोराइती आहियां, तव्हांजे टाइम जी। ऐं वहीदा महेसर जो केॾो मां ॾिसंदी आहियां केॾी बिज़ी लाइफ थी गुज़ारे ऐं असांखे टाइम ॾिनो अथई। ऐं सनम टाइम ॾिनो आहे, डॉक्टर महिराणो उन टाइम ॾिनो आहे, डॉक्टर काका टाइम ॾिनो आहे, डॉक्टर मुबारक लाशारी हमेशह मुंहिंजे कहाणियुनि ते ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे। मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं कलीम तव्हां पिणु, तव्हां लास्ट टाइम बि ही मुंहिंजे किताब ते 2 प्रोग्राम कया आहिनि ऐं तव्हां मूंखे एॾी अहमियत ॾिनी आहे मुंहिंजे किताब खे, तव्हांजी वॾी महिरबानी। पर मां अञा इंतज़ारु कंदसि त मुंहिंजी आख़िरी कहाणीअ ते बि, हाणे जिते पुछ तरी उठ तरी वियो आहे त हाणे पुछ बि आख़िरी कहाणीअ ते बि कॾहिं न कॾहिं का वेहक कंदासीं ऐं हुन ते ॻाल्हाईंदासीं। ज़रूरु, न त मैडम पुछ कटराए छॾींदासीं उठ जो। न कटबो कीअं, इहा त शॉर्टकट त वठिणो ई असांखे न आहे न, असांखे बाक़ाइदे सीरियसली हर शइ खे पॉसिबल आहे उन मां का अहिड़ी ॻाल्हि निकिरी अचे, कोई अहिड़ो तनक़ीद निकिरी अचे मुंहिंजे सिखण जे लाइ। सो महिरबानी कजो, कटिजो न, अञा बि हुन में शामिल जी कजो। तव्हांजी जी वॾी जी महिरबानी, ज़रूरु वॾी तव्हां जी। सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अच्छा दोस्तो, असांजो टाइम सफ़ा एंड ते अची पहुतो आहे। असां 5 मिंट वधीक करे विया आहियूं हिन स्ट्रीम में। ऐं आख़िर में मां सभिनी पंहिंजे गेस्ट जो, जंहिंमें मैडम वहीदा महेसर साहिबा, साईं नवाब, डॉक्टर नवाब काका साहब, डॉक्टर मुबारक लाशारी साहब, डॉक्टर शेर मेहरानवी साहब, मैडम सनम, मैडम ज़ुबैदा, अवां सभिनीनि जो तमामु थोराइतो आहियां। ऐं वरी बि मां हिकिड़ो दफ़ो तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त असां सां साईं अकबर सुमरो साहब हुजणा हुआ, पर उन्हनि खे असां न कनेक्ट करे सघियासीं, उन लाइ माज़रत। ऐं बाक़ी तमामु दोस्तनि जो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम असांखे कढी ॾिनो ऐं हिन डिस्कशन में हिसो वरितो। हिकिड़ी ॻाल्हि इहा चवंदो आहियां त अॼु जेको आहे सो सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत ड्रामा निगार ऐं कहाणीकार ऐं लेखक साईं अब्दुल कादिर जुणेजो साहब जी जेको आहे सो 4हीं वरसी आहे। 3 मार्च ते उन्हनि जो जेको आहे सो डेथ थी हुई ऐं असां उन्हनि खे बि यादि करे रहिया आहियूं। साईं बि जेको आहे सो ॿोली जे इस्तेमाल में पंहिंजो मट पाण हूंदा हुआ ऐं उहे सिंधी ॿोली खे अहिड़े शानदार नमूने इस्तेमालु कंदा जो उन्हनि खे उन ॿोली जा स्टोरी टेलिंग जो बेताज बादशाह बि के माण्हू चवंदा। ऐं मां पर्सनली साईं सां कचहरियूं जॾहिं कंदो हुअसि त साईं असांखे ॿुधाईंदो स्टोरी टेलिंग थींदी छा आहे, त असांजे लाइ हिकिड़े उस्ताद वारो हैसियत रखंदो हो साईं अब्दुल कादिर साहब। असां ही जॾहिं डिस्कशन करे रहिया हुआसीं त उन में साईं खे मां तमामु घणो मिस करे रहियो हुउसि। ख़ासि करे वरी जॾहिं बि ॿोली जो ज़िक्र पियो आयो त मूंखे वरी साईं जा उहे जेके जुमिला आहिनि ऐं साईं जो उहो जेको पेक्यूलर अंदाज़ हूंदो हो ॻाल्हाइण जो ऐं लिखण जो, उहो हर यादि पियो आयो। त साईं असां खां विसरियो न आहे, उहो हमेशह असांखे यादि रहंदो ऐं हू किताबनि में पंहिंजी लिखड़ियुनि में असां वटां हमेशह मौजूदु आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। जीए सिंधी ॿोली। महिरबानी।